सभई दोस्त दिल जे मुहब्बत सा मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा मुहतरम दोस्तों, भाइरों ए बुजुर्गों, जखर में नज़ीम शान दीनी इज्तिमा में तमां सां सभई रब साईं खे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं। दुआ है त शल अल्लाह साईं तव्हां असांजी ही हाज़री मंज़ूर मक़बूल फरमाए। मूंखां अॻु में मुंहिंजा काफ़ी दोस्त बुज़ुर्ग आलिम तफ़सीली बयानात फरमाए चुका आहिनि। हिन वक़्त बि मूंखे सख़्त बुखार आहे ऐं चेस्ट इन्फेक्शन आहे। ॿियो 3-4 ॾींहं अॻु में मुझो चाचो फोत थी वियो, जेको आख़िरी चाचो। इन करे ताज़ियत जे लाइ बि अञा ताईं दोस्तनि जी तमामु घणी रश आहे। अॼु हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जन सुबुह फरमायो त मां बि अचां थो उज़र ते, पर अॼु उन्हनि खे जहाज़ न मिलियो, सुभाणे अचनि था। बज़ाहिर सूरत हाल इहा ही जो मुझो उते रहण जरूरी हो। दोस्त नाराज थियन पिया। दोस्तन जो चवण हो त हर कीमत ते तहां हाज़िरी लॻरायो। दुआ कयो त अल्लाह से मूंखे ॻाल्हाइण जी हिम्मत ॾे। या भी दुआ कयो त अल्लाह साईं मां खां जेको चवराए हक़ ऐं सच चवराए। अल्लाह साईं तहां असां सभिनी खे हक़ ऐं सच जे ॿुधण, समझण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बाबे जन कुल 4 भाई रहा। ॾाॾे साईं जन भी 4 भाई रहा। असां भी 4 भाई रहूं। जेको मुझो आखिरी चाचो हाणे फोत थियो, उन जा भी 4 पुट आहिनि। असां हुअं ई चइनि जा नौकर आहियूं। हिकिड़ो मुझो चाचो बाबे खां वॾो, चाचो रहीम बख्श मरहूम, वो घणो वक़्तु अॻु में फोत थी वियो। 2 नंबर ते मुझो बाबा साईं। बाबा जी उम्र 107 साल हुई। टियों चाचो मोहम्मद इब्राहिम, वो बाबे खां अॻु में फोत थी वियो। 3 नंबर ते बाबे जहान छॾियो। आखिरी चाचो हो मोहम्मद अयूब। 4 पक्का मुवहिद, 4 पक्का निमाजी, 4 दाढ़ी वारा, 4 हरमैन जा हाजी। यह मुझे लाइ वॾी सआदत आहे। जेस ताईं वॾा आहिनि तेस ताईं ॼण त का गणती कान्हे, पर जॾहिं वॾा वञनि था त पोइ ख़बर पए थी त घणे वीह सवा।
वडन जी इज्जत कयो, वडन जो एहतराम कयो। खास तौर ते अब्बे अम्मा के गनीमत समझो। अजोके जलसे जो को इश्तिहार छपरायो वियो है, उन इश्तिहार में इहो लिखियो वियो आहे त ही जलसो हज़रत अली साईं जे शान में। मां कोशिश कंदुसि त पंहिंजे बयान में हज़रत अली साईं रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में कुछ ॻाल्हियूं अर्ज़ कयां। असांजो अकीदो आहे त सभु सहाबी सच्चा आहिनि। ऐं सभु सहाबी जन्नती आहिनि। जियां नबियनि जी चूंड अल्लाह कंदो आहे, तीअं सहाबिन जी चूंड भी अल्लाह कंदो आहे। तुंहिंजी मुंहिंजी चूंड ग़लत थी सघे थी, अल्लाह जी चूंड ग़लत नथी थी सघे। ऐं जियां नबियनि में कुछ नबियनि जो दर्जो ॿियनि नबियनि खां मथे आहे। तिल्का रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद, जो कुरान में लिखियल आहे। त सहाबिन सगोरन में भी कुछ सहाबिन जो दर्जो ॿियनि खां मथे आहे। आहिनि हर जन्नती, पर दर्जो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो। सवा लख सहाबी हिन मदीने जे साईं जा, उन्हनि मां जेके बैअत रिज़वान जे मौके ते हुजूर साईं सां गॾु हा, उन्हनि जो दर्जो बाक़ी सहाबिन खां मथे आहे। जिते सुलह हुदैबिया थियो हो, लक़द रज़ियल्लाहु अनिल मुअमिनीन इद युबाइऊनक तहत अश-शजरा फअलिम मा फी क़ुलूबिहिम। कोई घणा सहाबी आहे, किन लिखियो आहे 1400, किन लिखियो आहे 1500, किन लिखियो आहे 1700, किन लिखियो आहे 1800। उन्हनि जो दर्जो बाक़ी सहाबिन खां मथे आहे। उन्हनि खां वरी बदर वारनि सहाबिन जो शान मथे आहे, जेके जंग बदर में हुजूर साईं सां गॾु हा। उहे तक़रीबन 313 हा। उन्हनि मां वरी अशरा मुबशरा जो शान मथे आहे। अशरा मुबशरा उहे 10 सहाबी आहिनि जिनखे हिक कचहरीअ में मदीने जे साईं ॼण त जन्नत जूं टिकटूं विरहाए ॾिनियूं। हुजूर फरमायो, अबू बकर फिल जन्नह, उमर फिल जन्नह, उस्मान फिल जन्नह, अली फिल जन्नह, तलहा फिल जन्नह, जुबैर फिल जन्नह, साद फिल जन्नह, सईद फिल जन्नह, अब्दुर रहमान इब्न औफ फिल जन्नह, अबू उबैदा इब्नुल जर्राह फिल जन्नह। ये 10 सहाबी। इन्हनि जो शान बदर वारनि मुजाहिदनि खां भी मथे आहे। वरी इन्हनि 10 सहाबिन मां हज़रात खुलफाए राशिदीन जो शान मथे आहे। खुलफाए राशिदीन कंहिंखे चइबो आहे? हज़रत अबू बकर साईं, हज़रत उमर साईं, हज़रत उस्मान साईं ऐं हज़रत अली साईं। अॼु कुछ ॻाल्हियूं सम्झाइण चाहियां थो, ऐं जेकॾहिं तव्हांजो तवज्जो हूंदो त ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में ईंदियूं। जेकॾहिं तव्हां थकी पिया आहियो त मां दुआ घुरां, तव्हांजो शुक्रियो अदा कंदुसि। वाइद हूअं ई बि खोड़ थी विया आहिनि, थधि बि ॾाढी आहे। चओ त मां हींअर दुआ घुरां। जेके बिल्कुलु थकी पिया आहिनि उहे पंहिंजा 2 हथ फिज़ा में बुलंद कनि। हिकिड़ो हुयो पर हुनखे रोके विधो। जेके मोहब्बत सां वेठा आहिनि उहे पंहिंजा 2 हथ फिज़ा में बुलंद कनि। अल्लाह अकबर जो नारो ॿुधाए थो त तव्हां वठिजी विया आहियो।
हजरत खुलफाए राशिदीन जे लाइ ॿिन्ही जहाननि जे सरदार तमामु घणो ताकीद फरमायो। हुजूर से फरमायो अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाए राशिदीन अल महदीयीन व अज़्ज़ू अलैहा बिन नवाजिस। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो त मुंहिंजे तरीक़े खे बि चिंबड़ी पओ ऐं मुंहिंजा जेके हिदायत वारा ख़लीफ़ा आहिनि उन्हनि जे तरीक़े खे बि चिंबड़ी पओ। ऐं साईं जन फरमायो हौड़ जो चक विझी चिंबड़ी पओ। सफ़र जो महीनो हले थो, ग़ालिबन अॼु सफ़र जी आख़िरी तारीख़। असांजे मुल्क में खोड़ माण्हू सफ़र जे महीने खे निभागो महीनो सम्झंदा आहिनि। सच तो ॻाल्हायां, खोड़ माण्हू असांजे मुल्क जा सफ़र जे महीने में शादी न कंदा आहिनि त निभागो महीनो। सफ़र जे महीने में सफ़र ते न निकिरंदा आहिनि त निभागो महीनो। खोड़ माण्हू चवंदा आहिनि त सफ़र जे महीने में मुसीबतूं नाज़िल थींदियूं आहिनि, बलाऊं नाज़िल थींदियूं आहिनि, आफ़तूं नाज़िल थींदियूं आहिनि। तो इहा ॻाल्हि बि तव्हांजे ज़हननि में हुजणु खपे त सफ़र जो महीनो निभागो महीनो न आहे। सब महीना सभागा आहिनि। चओ सभई, सब महीना बुलंद आवाज़े सां, सब महीना। ये सब ॼट का ख़्याल आहिनि। इन जे करे असांजा बुज़ुर्ग चवंदा आहिनि त ॼट ऐं फट ॿधा चङा आहिनि। जीअं ॿिया महीना भलारा आहिनि तीअं सफ़र जो महीनो बि भलारो। हे उहो महीनो आहे सफ़र जो जंहिंमें ॿिन्ही जहाननि जे सरदार पंहिंजे ज़िंदगीअ जो अज़ीम शान सफ़र कयो हो। तूं ॻाल्हाईंदे त मां ॻाल्हाईंदुसि दिल जे मुहब्बत सां। हिजरत वारो सफ़र, ॿिन्ही जहाननि जे हिजरत वारो सफ़र, उन जी शुरूआत सफ़र जे महीने में थी। ॿिन्ही जहाननि जे सरदार हिजरत जे सफ़र जी शुरूआत सफ़र महीने जे 27 जे राति कई। हुजूर जे हिजरत वारे सफ़र जो आगाज़ थियो सफ़र महीने जी 27 जी राति। हुजूर खे रब मेराज करायो रजब महीने जी 27 जी राति ऐं पाक मुहम्मद करीम साईं ते क़ुरान जे नाज़िल थियण जो आगाज़ थियो रमज़ान महीने जे 27 जी राति। हिजरत जी ज़रूरत छो पेश आई? सन 11 नबवी में, कहिड़े सन में? 11 नबवी। हाणे हिजरत जी ॻाल्हि नथो कयां, हिजरी साल जी ॻाल्हि नथो कयां, नबवी साल जी ॻाल्हि थो कयां। नबवी साल जो मतिलब छा आहे? जंहिं साल हुजूर साईं जन नुबुवत जो ऐलान फरमायो उतां खां ॻणणु शुरू कयो। इनखे नबवी साल चइबो आहे। नबवी साल जे नबवी हिसाब सां 11 साल में, 11 नबवी साल में मदीने पाक खां 6 माण्हू आया मक्के पाक में ऐं उन्हनि हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि ते बैयत कई ऐं मुसलमान थिया। उहे मदीने जा नेक मर्द हुआ। उन्हनि वञी मेहनत कई मदीने पाक में। ॿिए साल माना नुबुवत जे 12 साल मदीने पाक मां 18 माण्हू आया। ये जेके दोस्त ॻाल्हाइनि था, जेके तव्हां न ॻाल्हाईंदो त तव्हांजी महिरबानी थींदी। नुबुवत जे 11 साल मदीने पाक जा 6 माण्हू मुसलमान थिया ऐं नुबुवत जे 12 साल मदीने पाक जा 18 माण्हू मुसलमान थिया। हो भी मोतबर हा, हो भी मोतबर हा। जॾहिं अबू जहल खे इहा ख़बर पई, अबू जहल उन वक़्तु काफ़रनि जो सरदार हो जीअं हिन वक़्तु अमेरिका जो सदर ओबामो काफ़रनि जो सरदार आहे।
अबू जहल खे ख़बर पई त मदीने जा माण्हू मुसलमान थिया आहिनि। अॻे साल 6 ॼणा मुसलमान थिया आहिनि, हिन साल 18 ॼणा मुसलमान थिया आहिनि। मुंहिंजी निंड हराम थी वई। बोतारनि जी मीटिंग घुराई। सरदार बोतार खान नवाब चई ॿियो माण्हू शरीक न थींदो। मक्के में उन्हनि जे हिकिड़ी जगह मुक़रर थियल हुई जिते सरदारनि जूं मीटिंगूं थींदियूं हुयूं। उनजो नालो हो दारुन नदवा। दारुन नदवा में अबू जहल मीटिंग घुराई त सिर्फ़ खान सरदार ऐं बोतार शरीक थींदा, ॿियो माण्हू कोई न ईंदो। दरवाजे ते बॉडीगार्ड बिहारी ऐं चौकीदार बिहारी ॿिए कंहिंखे अंदर न छॾियो, दरवाजा बंदि करे छॾियो। इलाके जा सभु खान सरदार नवाब बोतार शरीक थिया। दरवाजा बंदि थी विया। हिकिड़ो हमरा आयो, वॾा जुबा वॾा कुबा, पटको ॾाढ़ी, लठ हथ में हुअसि, मुरीद कढ अथसि। चौकीदारनि खे चई त मां मीटिंग में शरीक थींदुसि। चौकीदारनि चुस्त ही बोतारनि सरदारनि खाननि ऐं नवाबनि जी मीटिंग आहे, ॿिए कंहिं माण्हूअ खे शरीक थियण जी इजाज़त न आहे। कि मां पाण सरदार आहियां। चौकीदारनि चुस्त असां तोखे कॾहिं ॾिठो ई कोन्हे। कि मां ओ नजद जे कबीले जो सरदार आहियां, फलाणे इलाइक़े खां आयो आहियां। चौकीदारनि चुस्त असां पंहिंजे चीफ सरदार खे ॿुधायूं, अबू जहल खे, जेकॾहिं उहो इजाज़त ॾींदो त तोखे छॾींदासीं, न त न छॾींदासीं। कि भली तव्हां पंहिंजे बोतार खे ॿुधायो। अबू जहल खे ॿुधायूं त हेड़े आरे पारे हिकिड़ो हमरा आयो आहे, चए थो मां मीटिंग में शरीक थींदुसि ऐं उहो चवे थो त मां नजद जे फलाणे कबीले जो सरदार आहियां। जो आवाज़ थोरो घटि करे, चूं चूं न करे। अबू जहल चयो हिनखे छॾियो। इको बि घटि हुजे, आवाज़ साफ़ हुजे, जेको न डबलिंग थिए थी न, डबलिंग न थियणु खपे। ऐं तव्हांखे ख़बर आहे इहो केरु हो? इहो शैतान हो जेको मीटिंग में शरीक थियण आयो हो इंसानी शक्ल में। माना हरू भरू दाढ़ीअ वारनि ते बि एतबार करणो कोन्हे, हुन जा लक्षण ॾिसणा आहिनि। हो बि दाढ़ीअ सां, पटके सां, दाढ़ीअ सां, जुबे सां, कुबे सां, मुरीदनि सां, लठ हथ में हुअसि। ॾिसण में मलाइकनि जे मुहान रहियो, पर हुयो शैतान। असांजे मुल्क में बि खोड़ दाढ़ीअ वारा शैतान अथव, ॾिसण में सफ़ा मलाइकनि जे मुहान रहनि। हाणे नओं हिकिड़ो हमरा घुरायो अथऊं, जे नओं ड्रामो शुरू कयो आहे, ताहिरुल कादरी। चए थो मां पाकिस्तान खे सुधारींदुसि। अॻु में हिकिड़ी पार्टी ठाही, पाकिस्तान अवामी तहरीक, क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडिजी आयो, पंहिंजे पार्टी जो अकेलो मेंबर हो। कुछ वक़्तु रहियो पार्लियामेंट में, पोइ भॼी वियो, चई मां कमु चढ़ियल आहे। भॼी वियो त सफ़ा भॼी वियो, मुल्क ई छॾे वियो, वञी कैनेडा में रहियो। कैनेडा वारनि खे चई त मां बसि हाणे तव्हांजो आहियां, इहो अंग्रेज़नि जो मुल्क आहे, मूंखे शहरियत ॾियो, सिटीज़नशिप ॾियो। हुनखे शहरियत मिली, सिटीज़नशिप मिली। ऐं कैनेडा जी या बर्तानिया जी जंहिंखे शहरियत मिलंदी आहे, उनखे कसम खणणो पवंदो आहे त मां मलिक एलिज़ाबेथ जो ताबेदार थी रहंदुसि। उन्हनि जी राणी आहे हिकिड़ी, मलिक एलिज़ाबेथ जो मां ताबेदार थी रहंदुसि। हे लिखी ॾेई आयो त मां मलिक एलिज़ाबेथ जो ताबेदार थी रहंदुसि। ओचितो हमराह खे ख्याल थियो त मां पाकिस्तान खे ठीक थो कयां। कोई हिन खां पुछे त जॾहिं पाक मोहम्मद करीम साईं जे शान में अमरीकन गुस्ताखी कई हुई, जॾहिं अमरीका वारनि गुस्ताखाना कार्टून छापिया हा, गुस्ताखाना खाका छापिया हा, जॾहिं अमरीका वारनि ॿिन्ही जहाननि जे गुस्ताखी में फिल्म ठाही हुई ऐं सॼो जहान ॿरी उथियो हो, सॼे पाकिस्तान में एहतिजाज थी रहियो हो, इन ताहिरुल कादरी खां को पुछे त तूं किथे है? ऐं चवंदो छा आहे? चवंदो आहे त मां रोज़ हुज़ूर सां कचहरियूं कंदो आहियां। हिकिड़ी तकरीर कई, उन तकरीर में चई त हुज़ूर साईं सां मुंहिंजी कचहरी थी।
ऐं मां हुजूर साईं खे चयुमि, साईं तव्हां पाकिस्तान ते कावड़जी विया आहियो, महिरबानी करे तव्हां पाकिस्तान जो दौरो कयो। हुजूर साईं जन न पिया मञनि। ताहिरुल कादरी तो चए, मां हुजूर साईं खे ॾाढा इलाज कया, मां साईं जन खे चयुमि, साईं मुंहिंजे करे अचो। जी पोइ हुजूर सीमा खे जो चङो तुंहिंजे करे मां ईंदुसि दौरे ते, पर पोइ ओट मोट जे जहाज जी टिकट जो इंतजाम तूं कजांइ। हिनखे त गिदूअ में छॾिजे न। का ॻाल्हि सम्झ में अचे थी? पर असांजा माण्हू बसि का नई ताड़ी थी वञे त बसि टाजे ते हलिया था वञनि। हिते जॾहिं हाणे आयो चई मां पाक पोतर माण्हू खपनि, ईमानदार, जिन जी दामन ते कोई धबो न हुजे, इंसाफ़ वारा, अल्लाह अल्लाह जे रसूल जा वफ़ादार माण्हू खपनि। मां उन्हनि सां गॾिजी पाकिस्तान खे साफ़ कंदुसि। ऐं उहे सभु माण्हू उनखे 9-0 ते मिली विया। जीअं त MQM वारनि खां भलो माण्हू वधीक मूंखे पाकिस्तान में को लभे ई कोन थो। पहुंची वहीं पे खाक जहां का खमीर था। उन्हनि टिकरूं ॾिनसि ॾाढियूं, त तोसां गॾु कल्ह वरी हिन जे फूकणे में सुई बि हणी छॾियूं, नथा हलो। पाकिस्तान में रुगो तमाशा ई तमाशा आहिनि। पाकिस्तान जो क़ौमी तरानो जेको रोज़ानो सुबुह जो स्कूलनि में ॿार पढ़ंदा आहिनि, उहो फारसीअ में आहे। पाक सरज़मीन शादबाद या फारसी आहे। पाकिस्तान जो क़ौमी तरानो फारसीअ में आहे। लिखत में पाकिस्तान जी ॿोली लिखत में उर्दू आहे, ऐं हक़ीक़त में पाकिस्तान जी पार्लियामेंट में कोर्टुनि में जेका ॿोली हले थी उहा अंग्रेज़ी आहे। नवां नवां ड्रामा आहिनि, माण्हुनि खे बेवकूफ़ था बणाइनि। असांजो अमेरिका सां छा ते झेड़ो आहे? जॾहिं असां अमेरिका जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा आहियूं त चङा भला माण्हू चिड़ी पवंदा आहिनि। अमेरिका सां झेड़ो इन जे करे आहे जो अमेरिका वारा मिठड़े मोहम्मद करीम जा गुस्ताख आहिनि। सब खां वधीक गुस्ताखी जेकॾहिं पैगंबर पाक जी थिए थी त अमेरिका में थिए थी। छा था चवनि? हर ॿिए ॾींहुं, 3 ॾींहुं, 8 ॾींहुं, 15 ॾींहुं, महीने ॿिए महीने चवनि था त मुसलमाननि जे नबीअ जा गुस्ताखीअ जहिड़ा खाका ठाहियो, तव्हांखे लखे रुपया इनाम ॾींदासीं। पोइ छा था कनि? गलीज़ जानवरनि जा फोटू ठाहे, उन्हनि जी मुंडी कपे, गलीज़ जानवरनि जे फोटू ते कंहिं माण्हूअ जी मुंडी हणी, चवनि था हे मुसलमाननि जो नबी आहे। मां इन अमेरिका ते लानत न कयां? अल्लाह जो कसम, जेकॾहिं तव्हां अमेरिका ते लानत कंदव त तव्हांखे सवाब थींदो। चओ त अमेरिका ते लानत आहे। कॾहिं महीने, कॾहिं ॿिए महीने, कॾहिं 3 महीने इश्तिहार था ॾियनि अख़बारुनि में त फलाणी तारीख़ फलाणे शहर में मुसलमाननि जे क़ुरान खे साड़ींदासीं। पोइ क़ुरान पाक खे चौक ते रखी मथों घासलेट हारे क़ुरान शरीफ़ खे बाहि था ॾियनि। छा इन अमेरिका जे मथां लानत न कयूं? मां जवाब थो पुछां तव्हां खां। असां गुनहगार आहियूं पर बेगैरत न आहियूं। सब कुछ सही सघूं था, लेकिन पाक मोहम्मद मीर जे शान में गुस्ताखी सहण जे लाइ तैयार न आहियूं। चओ इंशाअल्लाह बुलंद आवाज़ सां। बिनी जहानन जो सरदार, वो अर्श के चिराग है,
मैं उनके कदमों की धूल हूं। डाढ़िया तो गल है। वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूं। ए जिंदगी गवाह रह, ए जिंदगी गवाह रह, मैं गुलाम रसूल हूं। ए जिंदगी गवाह रह, मैं गुलाम रसूल हूं। कायनात में यो असांजो साईं आ जे बादशाही में फकीरी कई। लेकिन मोहब्बत से बैठो हाँ तो मैं ॻाल्हायां। मुझे साईं जी जिंदगी, चाल चलत, घर जो माहौल, चंद खजूरे, जौ की रोटी और कटोरा पानी का। चंद खजूरे, जौ की रोटी और कटोरा पानी का। तौर तरीके दुर्वेशों के, तौर तरीके दुर्वेशों के, मनसब है सुल्तानी का। ज़रदारी साहब के चओ त टीवी ते अची चवे त अमेरिका ते लानत आ, कंदो? वाइज मां तो क्या सिर तव्हांजो छो थो वञे? अब कंदो? तव्हां वारो पप्पू प्राइम मिनिस्टर राजा परवेज अशरफ इनके चओ त टीवी ते अची चवे त अमेरिका ते लख लानत आ, कंदो? चाचो काइम अली शाह ॻाल्हायो यार। तोखे तो चवां चओ त अमेरिका ते लानत आ, ॾाढिया चओ त अमेरिका ते लानत आ। इहो ई फर्क़ु आ। वो ज़रदारी सां असां जेको बनी ते जड़ो आहे छा? ज़रदारी जे चऊं था त अमेरिका जे ख़र्च ते न हल, तव्हां जागो था? तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे शहर में, तव्हांजे पाड़े में, तव्हांजे महल्ले में को माण्हू ॿिए जे ख़र्च ते हले, उनखे तव्हां चङो सम्झंदा आहियो? मरी वियो सफ़ा, मथां चङनि भलनि खे खुखंदी बि हुजे। अब को तव्हांजे ॻोठ में, शहर में, पाड़े में, महल्ले में को पराए ख़र्च ते हले, उनखे तव्हां चङो सम्झंदा आहियो? हिक ॿिए खे ठूठियूं छो था हणो? उनखे चङो सम्झंदा आहियो? इहो ई जहिड़ो आहे ज़रदारी सां। ज़रदारी खे चऊं था त पराए ख़र्च ते न हल, मुड़ुस माण्हू थी, असांजे मुल्क खे अलाह सभु कुझु ॾिनो आहे। इहो ई जहिड़ो आहे। इक़्तिदार ॾाढी बुरी शइ आहे, पैसो ॾाढी गंदी शइ आहे। असांजा जेके बादशाह आहिनि इन्हनि जो पेट तो अलाह भरे। इन्हनि भलारनि जो पेट आहे पोस्ट जो दॿो। मां पंहिंजी ज़िंदगी में पोस्ट जो दॿो ईद जे ॾींहुं बि भरियल कोन्हे ॾिठो। इन्हनि जे पेट खे क़बर जी मिटी भरींदी। मूंखे त हैरत थींदी आहे पंहिंजे इलाइक़े जे भोतारनि ते। ज़रदारी अमेरिका खां पिने, असांजा वॾेरा ज़रदारीअ खां पिननि। सिंधी में चवणी आहे जेको पिनंदड़नि खां पिने, अॻिते न चवंदुसि गड़बड़ थी वेंदी, क़ुर पियो। मां मोटी थो वञा। अबू जाल मीटिंग शुरू कई, दरवाजा बंद कराई, शैतान भी पहुतो। एजेंडा छा हुई? एजेंडा इहा हुई त मुल्ला वधंदा था वञनि। हाणे बि इलेक्शन वेझी आहे, भोतारनि खे ॻणती शुरू थी वई आहे, रोज़ मीटिंगूं हलनि थियूं, मुल्ला वधंदा था वञनि। अलाह मौलाना फजलुर रहमान साहब जाते जलसो तो करे तो माण्हू कुतर था थियनि, रुगो ॾाढ़ियूं रुगो पटकाई माण्हुनि खे थियो छा आहे?
27 जनवरी ते तहां कराची में ॾिठो, 14 अक्टूबर ते तहां सखर में ॾिठो। आहे कोई अहिड़ो जो कोई जलसन मौके में हुजे? मां तहांखे कसम ॾेई पुछां थो, अहिड़ा जलसा कॾहिं ज़िंदगी में ॾिठा अथव? वॾी गिणती आहे हिननि खे, रोज़ मुल्ला वधंदा था वञनि। छा थींदो? इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में हिननि खे ख़बर पवंदी त छा थो थिए। हाणे गद्दारनि जा ॾींहं पूरा थी चुका आहिनि, हाणे हिननि सां हिसाब थींदो। अल्लाह तबारक व तआला इन मोहब्बत जे बदले तहां ते पंहिंजी रहमत कंदो। असांजे झंडे ते अहिड़ो था कावड़जनि, झंडो सभु बोतार पहुचनि था। अड़े हे मुल्लनि जो झंडो लाहे। ॿुधो 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 ॿुधो, जेकॾहिं को वॾेरो, को भोतार, को सरदार इन झंडे ते चिड़े ऐं तव्हांखे चए त हे ला है, त उनखे चयोसीं जेके सावा झंडा लॻा पिया आहिनि उहे बि लहराए अच, जेके कारा झंडा लॻल आहिनि उहे बि लहराए अच। असांजो झंडो सियासी झंडो न आहे, जमियत उलमा इस्लाम जो झंडो जंहिंमें अछूं कारियूं पटियूं आहिनि, इहो असांजो मज़हबी झंडो आहे। इहो असांजो मज़हबी झंडो आहे। हदीस पाक में लिखियल आहे त पैगंबर साईं जो झंडो चौकुंडियारो हो, ऐं इहो झंडो उहो आहे जेको जंग बदर में अम्मा आयशा सिद्दीका जी पोती झंडो बनाए ॿिन्ही जहाननि जे सरदार मुजाहिदनि जे हथनि में ॾिनो। मीटिंग शुरू थी, बोला वधंदा था वञनि, छा कयूं? हिकिड़े हमराह चयो, यानी हिकिड़े भोतार चयो त मुसलमाननि जे नबीअ खे मुल्क बदर कयो। अबू जहल चयो चरियो आया, मुसलमाननि जे नबीअ जे ज़बान में एॾो मिठाज आहे जो जेको इन जी ॻाल्हि ॿुधे थो उन जो थी थो वञे। हिन खे जो मुल्क नेकारे ॾियूं, हे जहान फेराए वेंदो, पोइ त मोचड़ाई बहणंदो असांखे। इन जे करे इहा सलाह ग़लति आहे। हाणे बि असांजा मुखालिफ़ वाइज़नि में रड़ियूं कंदा आहिनि, अड़े न वञो, न वञो, जखर वारा ठिकर वहाबी, न वञो। ये छिते कुते जी गिग अथव, वेंदव त चिंबड़ी पवंदव, छो त उन्हनि खे पक आहे त जेको हिकिड़ो दफ़ो असां वटि ईंदो वरी ओॾे वापसि इंशाअल्लाह न ईंदो। असां वटि छिते कुते जी गिग न आहे, असां वटि अल्लाह जे पाक क़ुरान जे माखीअ जो नहरो, जेको हिकु दफ़ो हिन क़ुरान जो मज़ो चखंदो न मुशरिक थींदो न बेदाती थींदो। ॿिए सरदार चयो मुसलमाननि जे नबी खे जेल में विझो। न इहा सलाह बि ठीकु न आहे। हाणे जो 3 साल जेल में विधोसींसि, मके वारनि हुज़ूर साईं सां 3 साल बाईकाट कयो, ऐं साईं जन 3 साल शाबे अबी तालिब जे घाटी में महबूस आहे, ॼण जेल हो। सलाम कलाम बंद, उथण वेहण बंद, अचण वञण बंद। 3 साल बराबर साईं जन शाबे अबी तालिब जे घाटी में गुज़ारिया। अबू जहल चयो तूं जो चयो तो जेल में विझोसि, हे 3 साल हाणे ॼण जेल में न हो, अॻ में मुरीद घटि हस, हाणे ॿीणा थी विया अथसि। इन जे करे इहा सलाह बि ग़लति आहे। ॿी का सलाह ॾियो? बोतारनि जो तूं वॾो आहे, तुंहिंजो तजुर्बो बि घणो आहे। अबू जहल खे चऊं तूं मशवरो ॾे त छा कयूं? अबू जहल चयो बसि हिन जो क़त्ल करण खां सवाइ ॿियो इलाज कोन्हे। जॾहिं अबू जहल ईअं चयो त हो जेको शैतान आयो हो उथी बीठो, चई इतां हणजांइ, इहो ई इलाज आहे। जॾहिं शैतान चयो त इहो ई इलाज आहे, त हिकिड़ो ॿियो सरदार उथी बीठो, चई सलाह का अकुल जी ॾियो, जेकॾहिं असां मुसलमाननि जे नबी खे क़त्ल कंदासीं त पोइ हुनजा मुरीद छॾींदा छा, पलांद कंदा? त शैतान छा चयो, चई इहो कमु सवलो आहे, ग़रीब न मारियोसि, न भोतार मारनिसि। केस ग़रीबनि ते ठहंदो आहे, भोतारनि ते केस ई कोन ठहंदो। अबू जहल चयो बिल्कुलु ठीकु आहे। मां माण्हू ॻणियां थो, हर कबीले जो चङो मुड़ुसु, हर ज़ात जो, हर फरीअ जो चङो मुड़ुसु खणंदुसि, तारीख़ बि मां मुक़ररु कंदुसि, ग़रीब कोई न हूंदो। इहे जेके चङा मुड़ुस आहिनि इहे वञी करे हमिलो कंदसि, 100 माण्हू जो गॾिजी हमिलो कंदा त केस कंहिंते ठहंदो? बसि कमु पूरो थी वियो। सभिनी जो ठीकु आहे।
अबू जहल चो त बाबूर ॿाहिरि न निकिरे, कंहिंखे ख़बर न पए, राज़ लीक आउट न थी वञे। मां सॼो कमु कयां, माण्हुनि जा नाला लिखां, तारीख़ तय कयां, माण्हुनि खे मोकिलियां, इन जे करे ॻाल्हि ॿाहिरि न निकिरे, बिल्कुलु न निकिरे। दरवाज़ा बंदि आहिनि, सभिनी जो ठीकु आहे। अञा हिननि दरवाज़ा खोलिया ई न हा, अल्लाह साईं इन मीटिंग जो अहवाल पंहिंजे महबूब खे ॿुधाए छॾियो। जॾहिं हुज़ूर साईं जन खे अल्लाह ताला इहो अहवाल ॾिनो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सिधो हज़रत अबू बकर जे घर आया। हज़रत अबू बकर साईं जन खे घर जे हिकिड़े कमरे में विहारियो, साईं जन वेठा। हज़रत अबू बकर जूं ॿ न्याणियूं अम्मा आयशा साईं ऐं बीबी अस्मा, ॿई नंढियूं, साईं जन खे ॾिसण आयूं। साईं जन फरमायो हज़रत अबू बकर खे, अबू बकर हिननि नंढड़ियुनि खे साम्हूं वारे कमरे में विहार, तोसां कुझु राज़ जूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। जॾहिं हुज़ूर साईं जन ईअं चयो, ख़बर थी त हज़रत अबू बकर छा चयो? तूं ॻाल्हाईंदे त मां ॻाल्हाईंदुसि, मोहब्बत सां, दिल जे मोहब्बत सां। जॾहिं साईं जन हज़रत अबू बकर खे फरमायो, अबू बकर हिन नंढड़ियुनि खे साम्हूं वारे कमरे में विहार, तोसां कुझु राज़ जूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि, त हज़रत सिद्दीक़ अकबर ॿिन्ही जहाननि जे सरदार जे ख़िदमत में अर्ज़ कयो हो, क़िबला अहली अहलुक। इन जी माना छा आहे? साईं, हे रुगो मुंहिंजा बच्चा न आहिनि, हे तव्हांजा बच्चा आहिनि। इस्लामी डाउनलोडिंग लाइ याद रखना फारूकी इस्लामी कैसेट नज़ सिद्दीकी मदरसा शहदादपुर। अगर कंहिं बि दोस्त खे पोस्ट ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ बि राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे बि मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 0333 758 4871। इन जो मतलब छा है? इन जो मतलब ही आ त क़िबला जीअं अबू बकर तव्हां सां गद्दारी नथो करे सघे, त अबू बकर जा बच्चा बि तव्हां सां गद्दारी नथा करे सघनि। साईं जन फरमायो, ठीकु आहे अबू बकर वे, बस अहवाल ॿुध मुंहिंजो। हज़रत अबू बकर वेठो, साईं जन इहो सॼो अहवाल ॾिनो त काफ़रनि हीअ मीटिंग कई आहे, मुंहिंजे बारे में हे फ़ैसिलो कयो अथऊं, अल्लाह साईं मूंखे इतला ॾिनो आहे, मां चुम त तोखे ॿुधाए छॾियां। हज़रत अबू बकर चयो, साईं पोइ छा थींदो? हुज़ूर साईं जन फरमायो त मूंखे रब चयो आहे त तोखे शहर छॾणो पवंदो, हिजरत करणी पवंदी। हज़रत अबू बकर अर्ज़ कयो, साईं मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? साईं जन फरमायो, तूं मां सां गॾु हूंदे। बस साईं जन मोटी आया। ॾींहं गुज़रंदा विया, गुज़रंदा विया, गुज़रंदा विया, उहा राति अची वई। किताबनि में अचे थो, मिअतु रजुलिन मिन सनादीद कुरैश, मुख़्तलिफ़ फरिन जा 100 चङा मुड़स, जिनखे अबू जहल सिलेक्ट कयो हथियारनि पवारनि सां। सफ़र जे 27 जी राति ॿिन्ही जहाननि जे सरदार जो उन्हनि अची घेरो कयो त मुसलमाननि जे नबी खे क़त्ल कंदासीं। साईं जन आराम में, साईं जन खे ख़बर ई कान्हे, आराम में। जॾहिं उन्हनि घेरो कयो त अल्लाह साईं हज़रत जिब्रील खे चयो, जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे उथार ऐं मुंहिंजे महबूब खे चओ त घर छॾे। ऐं ख़बर थी त अल्लाह साईं जिब्रील खे छा चयो? यार जेकॾहिं 12 बजे खां पोइ मूंखे हिननि वक़्तु ॾिनो आहे त मुंहिंजो ॾोह कोन्हे, मां सवेरे पातोसि, इहे डंडा इन्हनि खे हणो। अल्लाह साईं जिब्रील खे चयो, जिब्रील मुंहिंजे महबूब खे कीअं उथारींदे? हेरता तव्हां पंहिंजे घर में अमड़ खे या बाबे खे कीअं उथारींदा आहियो? वरी त नहीं ने, अबे जो कुलो ही कढी रखियईं। वॾनि खे ईअं नाहे उथारबो, वॾनि खे ईअं नाहे उथारबो, वॾनि खे उथारण जो तरीक़ो समझ। अल्लाह फरमायो, जिब्रील मुंहिंजे महबूब खे उथारींदे कीअं?
जी रब जी हुकुम थे। अल्लाह फरमायो जिब्रील मां जेके तोखे नूरानी पर ॾिना थम जेके रेशम खां वधीक नरम हिन, ये तुंहिंजूं पट जहिड़ियूं खंभड़ाटियूं वञी मुंहिंजे मिठड़े मुहम्मद जे पेरनि सां पंहिंजा नूरानी पर घसाइजांइ। जॾहिं मुंहिंजो महबूब उथे त मुंहिंजे महबूब खे न्यापो ॾेई मोटी अचजांइ। वरनि खे ईअं उथारबो आहे। तूं जॾहिं पंहिंजे अबे खे उथारे या अमड़ खे उथारे त वॾे अदब एहतराम सां पंहिंजे अबे ऐं अमड़ जे पेरनि खे ज़ोर ॾींदो कर। थी सघे थो तुंहिंजो इहो अमल अल्लाह खे वणी वञे, थी सघे थो इन अमल जे करे रब साईं तुंहिंजो नालो जन्नतिन जे लिस्ट में लिखाए छॾे। हज़रत जिब्रील आयो, साईं खे उथारियई, नापुर ॾिनई, हलियो वियो। साईं उथिया, साईं हज़रत अली खे उथारियो। हज़रत अली जो घर साईं जे घर सां गॾु हो, अंदरां अंदरां ॿाहिरि न निकिता। हज़रत अली खे उथारियो। हज़रत अली आयो, साईं फरमाया अली अल्लाह जो ऑर्डर अची वियो आहे, मूंखे घर छॾणो आहे, तूं मुंहिंजे बिस्तरे ते सुम। मां सफ़र ते वञा थो ऐं मां मदीने वेंदुसि, पर मां कुबा जे मंज़िल ते तुंहिंजो इंतज़ार कंदुसि। तकड़ न कजांइ, आराम सां अमानतूं माण्हुनि जूं ॾेई पोइ अचिजांइ। तूं कुबा जे मंज़िल ते मां तुंहिंजो इंतज़ार कंदुसि। जॾहिं तूं ईंदे त पोइ मदीने गॾिजी हलंदासीं। साईं जन हज़रत अली खे सुम्हारियो। साईं जन निकिरण जी कई। साईं जन ॾिठो त हे त हथियारनि सां हमरा बीठा आहिनि, मुंहिंजे घर जो त घेरो आहे। साईं जन अल्लाह साईं खे अर्ज़ कयो, रब हे त घेरो आहे मुंहिंजे घर जो। अल्लाह साईं फरमायो, मुंहिंजा महबूब गणती न कर, मां तोसां गॾु आहियां। मुंहिंजा महबूब मुठ मिट्टीअ जी भर, उहा रेतीली ज़मीन हुई, बजरी वारी ज़मीन हुई, मुठ मिट्टीअ जी भर। मुंहिंजा महबूब मुठ मिट्टीअ जी भरे उछलण तुंहिंजो कमु आहे। इन मिट्टीअ खे चइनी तरफ़नि ॾांहुं तक़सीम करे इन्हनि जे अखियुनि में विझणु मुंहिंजो कमु आहे। इन्हनि जे विच मां हिफ़ाज़त सां तोखे ॿाहिरि आणणु मां अल्लाह जो कमु आहे। हुज़ूर साईं जन मुठ मिट्टी जी भरी, साईं जन उछली। साईं जन फरमायो, शाहतिल वुजूह, शाहतिल वुजूह, शाहतिल वुजूह। साईं जन जो ईअं मुठ मिट्टी जी उछली त वाचूड़ो अची वियो, काफ़रनि में रड़ियूं पइजी वियूं। छा थियो, छा थियो? इहा मिट्टी फिरी, सभिनी जे अखियुनि में इहा मिट्टी पहुती, सभु अखियूं महटण लॻा। ॿिन्ही जहाननि जो सरदार उन्हनि जे विच मां निकिरी वियो। हज़रत अली खे साईं जन बिस्तरे ते सुम्हायो। पाण हज़रत अबू बकर जे घर विया, उनखे वठी निकिता। इन में बि हिकमत अथव। जेकॾहिं हुज़ूर साईं जन हज़रत अली साईं खे पाण सां गॾु वठी वञनि हा त वारह जा मलंग चवनि हा त नबीअ खे अलीअ बचायो। ॼण अल्लाह साईं पंहिंजे महबूब खां ईअं करायो ताकि ख़ल्क़त खे ख़बर पए त अलीअ जो मुश्किल कुशा बि रब आहे, त नबीअ जो मुश्किल कुशा बि रब आहे। और साईं जन विया सिधो हज़रत अबू बकर जे घर। आधी रात जो वक़्तु हो। सॾु कयूं हज़रत अबू बकर खे। साईं जन अञा सॾु मस कयो त हज़रत अबू बकर रड़ कई, साईं मां पहुतुसि। हज़रत अबू बकर फौरन दर खोलियो। साईं जन फरमायो, अबू बकर जागे पियो छा? हज़रत अबू बकर चयो, क़िबला जंहिं ॾींहुं तव्हां मां वटि आया हू 2-3 महीना त थी विया आहिनि ऐं तव्हां मूंखे इतला ॾिनो हो त निकिरणो आहे। उन ॾींहं खां वठी अबू बकर निंड नाहे कई, त ख़बर नाहे कहिड़ी घड़ीअ मुंहिंजो महबूब अचे। मां मोटी थो अचां। हिजरत जो मां सॼो किस्सो ॿुधायां त मूंखे सॼी राति लॻंदी, इन करे ओॾे कोन थो वञा। हज़रत अली साईं जूं कुझु ॻाल्हियूं अर्ज़ करणु थो चाहियां, छो त जलसे जो नालो आहे शान अली जे मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु। देर थी वई, ॾाढी देर थी वई, ॾाढी देर थी वई।
सुबुह थियण वारो हो, अबू जहल रड़ कई, मुसलमान जो नबी तो साझो न उथंदो आहे, अॼु छो नथो उथे? चऊं अलाए, चई बस वञो 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 वञो, ॾिसो तलाशी वठो, टपो। आया हमले करण वारा, ॾिसनि त हुजूर साईं जे खट ते हज़रत अली साईं सुतल आहे। अली तूं आहीं? जी हा। अली तूं आहीं? जहिड़े अंधा हुया सुञाणो न था, मां आहियां न। अली तो वारो नबी काॾे वियो? जी हलियो वियो। जी काथों? जी हितां। केड़ी महिल? जी थोड़ी झट थी अथसि। जी काॾे वियो? जी जाॾे वञणो हुअसि। भई अली आहे। काॾे वियो? जी जाॾे वञणो हुअसि। पुछोसि काॾे वञणो हुअसि? जी जाॾे हलियो वियो। हिन जो दिमाग़ चकराइजी वियो, ॿाहिरि निकिरी आया। अबू जहल चयो कमु थी वियो? जी कमु थी वियो, आहे ई कोन। जहिड़े कीअं कोन्हे? जी कोन्हे। जी पोइ खट? जी खट ते अली सुतो पियो आहे। जी हुन खां पुछो आहे न। जी पुछोसि पटका बदिराया अथई। जी अड़े निभागा पुछोसि हा न त तोवारो नबी काॾे वियो? जी पुछोसींसि। जी छा चई? जी हलियो वियो। अड़े पुछोसि त केॾी महिल वियो? जी इहो पुछोसींसि। जी थोड़ी झट अथसि, हलियो वियो। अड़े इहो पुछोसि काॾों वियो? जी पुछोसि। जी तो तव्हांजे विचों वियो। अड़े निभागा पुछोसि हा त काॾे वियो? जी जाॾे वञणो हुअसि ताॾे वियो। अड़े पुछोसि हा त काॾे वञणो हुअसि? जी जाॾे वञणो हुअसि ताॾे हलियो वियो। हुज़ूर ईअं त न चयो आहे त अन मदीनतुल इल्म व अलीजुन बाबुहा? ॿिन्ही जहाननि जे सरदार इहो हरू भरू त न चयो आहे मां मुहम्मद इल्म जो शहर आहियां, अली उन जो दरवाज़ो आहे। 1400 साल गुज़री विया आहिनि, 15वीं सदी हले थी, अञा ताईं हर जुमे जे खुतबे में आलिम सगोरा ॿिन्ही जहाननि जे सरदार जा हे लफ़्ज़ पढ़ंदा आहिनि, अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर व अस्दक़ुहुम हयाअन उस्मान व अक़ज़ाहुम अली। जेके जहिड़ा वेठा आहिनि सुभान अल्लाह मोहब्बत सां चवनि। मुशरिक कोई न ॻाल्हाए, मुवहिद ज़रूर ॻाल्हाइनि। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो मुंहिंजे उम्मत में सभ खां वॾो बाझारो ऐं मेहरबान मुंहिंजो अबू बकर आहे। हुज़ूर साईं फरमायो मुंहिंजी उम्मत में सभ खां वधीक काफ़रनि ते सख़्त मुंहिंजो उमर आहे। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो मुंहिंजे उम्मत में सभ खां वॾो हयादार ऐं लजादार मुंहिंजो उस्मान आहे। ऐं ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो मुंहिंजो उम्मत जो सभ खां वॾो आलिम जज जस्टिस ऐं काज़ी मुंहिंजो अली आहे। इते मुंहिंजी दिलि थी चए त मां हज़रत अली साईं जा ॿ टे किस्सा तोखे ॿुधायां, पर तूं जॾहिं मुहब्बत सां सुभान अल्लाह चवंदे मज़ो कोन्हे। दिल जे मुहब्बत सां हज़रत अली साईं खे अल्लाह साईं जेको इल्म ॾिनो हो, जेको अकुल ॾिनो हो, जेका सम्झ ॾिनी, उहा मिसाली ही। ऐं तव्हांखे ख़बर हुजणु खपे अरबी ग्रामर जेके असां सर्फ नहव चवंदा आहियूं, अरबी ग्रामर जो बानी मुंहिंजो मुर्शिद अली आहे। तसव्वुफ जे सिलसिलनि जो बानी मुंहिंजो मुर्शिद अली आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। ऐं फ़क़ीहनि जो सरताज मुंहिंजो मुर्शिद अली आहे। हिकिड़ो हमराह हो, उन जी कंहिंसां दोस्ती, उनजो उहो दोस्त बीमार थी पियो। सम्झई त हाणे मां न बचंदुसि। उन वटि कुल पैसा हुया 1000 दिरहम। उन ज़माने में
दिरहम ऐं दीनार हूंदा हुआ। हे कागज़नि जा नोट न हूंदा हुआ। दिरहम ऐं दीनार ये सोन ऐं चांदी जा सिक्का हूंदा हुआ। उहो उन दोस्त जेको मरे पियो पंहिंजे दोस्त खे चई त मूं वटि कुल पैसा आहिनि 1000 दिरहम, हे मां तोखे ॾियां थो, पाण वटि रख, मुंहिंजा ॿार नंढा आहिनि, जॾहिं थोड़ा वॾा थियनि सम्झ भरिया थियनि पोइ जेको तुंहिंजी दिलि चवे मुंहिंजनि ॿारनि खे ॾिजाए, बाक़ी तूं खणजांइ। ही मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो था? तव्हां जेकॾहिं तवज्जो सां ॿुधंदव न तव्हांजे ईमान में बहारी ईंदी। उन हमरा छा चयुसि, तव्हां वटि कुल पैसा 1000 दिरहम आहिनि, ॿार मुंहिंजा नंढा आहिनि, तोखे ॾेई थो वञा, मां त वञा थो, मरां थो, मुंहिंजा ॾींहं पूरा थी विया। जॾहिं मुंहिंजा ॿार थोड़ा सम्झ भरा थियनि, जेको तुंहिंजी दिलि चवे मुंहिंजनि ॿारनि खे ॾिजाए, ॿिया तूं खणजांइ। चई ठीकु आहे। पोइ फोत थी वियो। ॿार हुनजा कुझु वॾा थिया। हिन उन्हनि ॿारनि खे चयो त तव्हांजो पीउ मुंहिंजो दोस्त हो, उन मरण वारे वक़्त में मूंखे 1000 दिरहम ॾिना हा, अमानत तौरु मूं वटि पिया आहिनि, ऐं उन मूंखे चयो हो त जॾहिं मुंहिंजा ॿार सम्झ भरिया थियनि त पोइ जेको तुंहिंजी दिलि चवे मुंहिंजे ॿारनि खे ॾिजाए, ॿिया तूं खणजांइ। उन फोतीअ जे ॿारनि चयो उन हमराह खे त चाचा पोइ तूं घणा थो खणे, असांखे घणा थो ॾे? चई 100 तव्हांखे ॾियां थो, 900 मां थो खणां। भलो यारो। ॿारनि रड़ियूं कयूं, चाचा इहा ना इंसाफ़ी आहे, असांजे बाबे जा पैसा आहिनि, कुझु वधाए। चई न मूंखे चई वियो न, जेको तुंहिंजी दिलि चवे ॾिजां, ॿिया तूं खणजांइ, मूंखे चई वियो, मां को ज़बरदस्ती मां पर तव्हांखे ॿुधायुमि छा जे लाइ, मूंखे चई वियो। तूं चाचा इहा ना इंसाफ़ी आहे, असां ग़रीब आहियूं, ॿियो कुझु कोन्हे, कुझु पैसा वधाए। चई न उन्हनि चयो त हज़रत अली साईं वटि हल फ़ैसिलो करायो। चई भली हलो, भली हलो, हलां थो, रिजण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। आया हज़रत अली साईं वटि, सॼो किस्सो ॿुधायो। हज़रत अली साईं उन हमराह खे चयो ज़ुल्म थो करे, ईअं न कर, ज़ुल्म थो करे हिननि ॿारनि सां, ईअं न कर, घणा हिननि खे ॾे, थोरा तूं खण। चई न साईं, मूं चयो मुंहिंजो दोस्त मूंखे इख़्तियार ॾिनो, मां ज़ुल्म छो थो कयां? दोस्त मूंखे इख़्तियार ॾिनो हो त जेतिरो तुंहिंजी दिलि चवे हिननि खे ॾिजाए, ॿिया तूं खणजांइ। चईसीं तव्हां हाणे फ़ैसिलो कयो। जॾहिं दोस्त मूंखे इख़्तियार ॾिनो पोइ मूं ते एतिराज़ त कंहिंजो ठहे कोन थो न। तव्हां ॿुधो था मुंहिंजी ॻाल्हि? हज़रत अली साईं हुनखे चयो फ़ैसिलो इहो आहे त 900 हिननि खे ॾे, 100 तूं खण। चईसीं वाह जो फ़ैसिलो आहे, मुंहिंजो यार मूंखे इख़्तियार ॾेई वियो। चई इन जे करे त इहो फ़ैसिलो कयो अथमि, न त सभु तोखूं वठी हिननि खे ॾियां। तुंहिंजे यार जे चवण जे करे इहो फ़ैसिलो कयो अथमि त 900 हिननि खे ॾे, 100 तूं खण। जेकॾहिं हिननि जो पीउ तोखे ईअं न चवे हा त तोखे रुपयो बि न ॾियां, सभु हिननि खे वठी ॾियां। चईसीं मुंहिंजे दोस्त मूंखे इख़्तियार ॾिनो, उन जे चवण ते तव्हां इहो फ़ैसिलो कीअं था कयो? चई हिननि जे पीउ तोखे छा चयो हो, हे ख़्याल सां ॿुधिजो, हिननि जे पीउ तोखे छा चयो हो? चईसीं हिननि जे पीउ मूंखे चयो हो त 1000 दिरहम तोखे ॾेई थो वञा, ॿार मुंहिंजा नंढा आहिनि, जॾहिं थोड़ा वॾा थियनि सम्झ भरिया थियनि पोइ जेको तुंहिंजी दिलि चवे हिननि खे ॾिजाए, बाक़ी तूं खणजाए। चई हा, तुंहिंजी दिलि घणो थी चए? चई मुंहिंजी दिलि थी चए त 900 मां खणा। चई हिन जे दोस्त चयो हो जेको तुंहिंजी दिलि चवे मुंहिंजे ॿारनि खे ॾिजाए। दोस्त खे बि तुंहिंजे लक्षणनि जी ख़बर हुई। तुंहिंजे दोस्त तोखे चयो हो त जेको तुंहिंजी दिलि चवे हिननि खे ॾिजाए, बाक़ी तूं खणजाए। तुंहिंजी दिलि चवे थी त 900 तूं खणे, तुंहिंजे दोस्त चयो हो जेको तुंहिंजी दिलि चवे हिननि खे ॾिजाए। इन जे करे 900 हिननि जा 100 तूं। इहो आहे मुंहिंजो मुर्शिद अली। अहिड़ा फ़ैसिला केरु करे सघंदो? केरु करे सघंदो?
टे हमरा आया हज़रत अली साईं वटि। हज़रत अली साईं खे चऊंसीं असां दोस्त आहियूं, पाण में वापार कयोसीं। नफ़े में 17 उठ बचिया आहिनि। घणा? 17 उठ बचिया आहिनि। हिकिड़े चयो साईं टियों हिसो, हिकिड़े चयो साईं अधु मुंहिंजो आहे। हिकिड़े चयो त अधु मुंहिंजो, ॿिए चयो साईं टियों हिसो मुंहिंजो आहे। टे चयो साईं 9 हिसो मुंहिंजो आहे। हज़रत अली साईं चवनि पोइ ठीकु आहे, विराए खणो। चईसीं न असां को विरासत नथी थिए, असां चऊं था त उठ ॿ अध बि न थिए ऐं उठ बि पूरा मिलनि ऐं लिखो बि पूरो थिए। हाणे जेको चए थो त मुंहिंजो अधु आहे, 17 उठनि जो अधु घणो थींदो? 8.5। माना उठ कपिजे न, चवंदासीं कपिजे बि न, कपिजे बि न, असांजो उठ विकिणजाए बि न, कपिजाए बि न, उठ बि पूरा करे ॾे, हिस्सो बि पूरो अचे। ॿिए चयो त मुंहिंजो टियों हिसो आहे। टियों हिसो घणो थींदो? 17 जो तक़रीबन 5.25। हिते बि कटिजे, कटिजे न साईं, न कटिजे न, उठ बि पूरा ॾे, हिस्सो बि पूरो थिए असांजो, उठ कपिजे बि न, विकामजे बि न। टे चयो मुंहिंजो 9 हिसो आहे, इहो थींदो 2.25। हज़रत अली साईं फरमायो ठीकु आहे, उठ काहे चो? उठ काहे आया? हज़रत अली साईं उठ ई कतार में बीहारिया, 17 उठ बीहजी विया। पंहिंजे हमरा खे चई बैतुल माल मां हिकिड़ो उठ काहे अच। ख़ादिम वियो बैतुल माल मां उठ काहे आयो, चई हिननि सां गॾु बीहारियईं। घणा थी विया? 18। घणा थी विया? 18। अबा घणो घणो हिसो आहे तव्हांजो? हिकिड़े चयो मुंहिंजो अधु आहे, चई अधु खणो। 18 जो अधु 9, हो 9 काहे वियो, बाक़ी बचा 9। ॿिए खे चई तुंहिंजो घणो आहे, चई मुंहिंजो टियों हिसो। 18 जो टियों हिसो ॿुधायो 6, चई 6 तूं काहे। 9 हुन खयां, 6 हुन खयां, ये घणा थी विया कुल? 15। 15 हलिया विया, कुल उठ 18 बीठा आहिनि, बाक़ी बचो हिकु। और तुंहिंजो घणो आहे? चईसीं मुंहिंजो 9 हिसो, चई 18 जो 9 हिसो, चई 2, चई 2 तूं काहे। 2 हुन का, बाक़ी साॻो बैतुल माल वारो उठ बचो, हमरा खे चई ॿधी अचो। इहो आहे मुंहिंजो मुर्शिद अली। ॾाढियां त ॻाल्हाए यार, बुलंद आवाज़ सां मां सदके वञा मुर्शिद अली। ॿ दोस्त हा पाण में, सफ़र ते निकिता। हिक ॿिए खे चऊं त सफ़र थोरो डिघो आहे, मतां बुख बुख लॻे, मानी खयूं हल। चऊं ठीकु आहे, तूं बि खण, चई मां बि खणां थो, चई तूं बि खण, चई मां बि खणां थो। ॿिन्ही मानी खई, सफ़र ते निकिता। मंज़िल थोरी परे ही, काफ़ी बंदि करे विया पर थकी पिया। हिक ॿिए खे चऊं हाणे थकी पिया आहियूं, हाणे कंहिं वण जे छांव में वेहूं, साही पटियूं, बुख बि लॻी आहे, मानी बि खाऊं, पोइ हलंदासीं। चऊं ठीकु आहे। वण जे छांव में वेठा, मानी खोलियऊं। हिकिड़े वटि 5 मानियूं हुयूं। घणियूं? 5। ॿिए वटि हूं 3। ॿिए वटि हूं 3। तुंहिंजूं मानियूं घणियूं आहिनि? चई मुंहिंजूं 5 आहिनि। तुंहिंजूं? चई 3। चई ख़ैर आहे, बसि गॾिजी था काउंटर थी वेंदो इनशाअल्लाह। हुन पंहिंजूं 5 मानियूं खोले रखियूं, हुन पंहिंजूं 3 मानियूं खोले रखियूं। अञा मानी खाइण शुरू न कई अथऊं त हिकिड़ो हमरा आयो मुसाफ़िर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। चई यार ॾाढी बुख लॻी आहे, गभो मूंखे बि ॾींदव? हिननि चुस अदा वे तो गॾिजी था खाऊं, रोज़ी रब जी आहे, मानी हला जी वे गॾिजी था खाऊं। जी ठीकु आहे। हुनखे विहारियऊं, टिनी गॾिजी मानी खाधी, ड्रॉ कयूं, मानियूं पूरियूं थी वियूं। उहो जेको टियों हमरा मुसाफ़िर आयो, उन हिननि जो शुक्रियो अदा कयो। अल्लाह सी तव्हांखे ख़ुशि रखे यार, वाह जी मानी खारायो, ॾाढी बुख लॻी, रब सी तव्हांखे बरकत कंदो, अल्लाह सी तव्हांजी हिफ़ाज़त कंदो। हे 8 दिरहम
तव्हांखे ॾियां थो पाण में विरहाए खणिजो, तव्हां मुंहिंजी ख़िदमत कई, बसि हलियो वियो। पैसा ॾिनई उनखे जंहिंजूं 5 मानियूं, हुन ॻणिया त 8 दिरहम हा। उन 8 दिरहमनि मां 5 पाण वटि रखिया। 3 ॾिनई उनखे जंहिंजूं 3 मानियूं। उन चयुसि कुल पैसा घणा मिलिया? चई 8। चई तूं घणा गया? चई 5। मूंखे घणा थो ॾे? चई 3। चई हिनखे ज़ुल्म आहे, अधु अधु कंदासीं, अधु तूं खण अधु मां खणंदुसि। हुन चयो मुंहिंजूं मानियूं घणियूं, तुंहिंजूं मानियूं थोरियूं, इन में ज़्यादती छा जी? न न ये यारी आहे, वादो कंदासीं। हुन चयो वादो छाजे लाइ कयो? मुंहिंजूं 5 मानियूं, मां 5 थो खणा, तुंहिंजूं 3 तोखे 3 ॾिनमि, ॻाल्हि ख़तम। ये न ज़्यादती आहे। विड़ी पिया पाण में। पैसो वॾी हरामी शइ आहे। इन पैसे जे करे यार यारनि खे खून था कनि। अल्लाह जो कसम, भाव भाव खे क़तल थो करे पैसनि जे करे। हाणे ताज़ो असांजो हिकिड़ो मौलूदी शहीद थी वियो, माशूक भुट्टो। मौलाना अब्दुल वाहिद जतोई सां गॾु जोड़ी में जेको मौलूद चवंदो हो, तव्हां सुञाणींदो? वरा मौलूद की ज़बरदस्त मौलूद चवंदो हो, बेहतरीन। उनजो क़तल थियो। सॼी ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तारीफ़ कयईं। मूंखे दोस्तनि ॿुधायो, मां हुनजो ॻोठु घोटकी जे भरिसां आदिलपुर जे भिक में हुनजो ॻोठु आहे, मां उज़र ते वियुसि। मुंहिंजो हिकिड़ो भाउ वेठो उज़र ते, ॿिया माण्हू वेठा। मां दुआ घुरी, हाल अहवाल पुछोमांसि त रड़ियूं पियो करे हुनजो भाउ। साईं अॻु में असांजो हिकिड़ो भाउ मरी वियो, उनखे बि नाहक मारियऊं, हाणे हिनखे नाहक मारियो अथऊं। उनखां अॻु में हिकिड़ो भाउ मुंहिंजो गुम थी वियो आहे। साईं को ॾिसण वारो कोन्हे, पुलिस खे जेके माण्हू चऊं था पुलिस वठे कोन थी। तव्हां आया आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजी का मदद कयो। मूंखे अलाए छो उन जे बूथ में रत पई नज़रे, अलाए छो। एसपी मुंहिंजो दोस्त हो, मां चयुमि यार हिन जे भाउ खे ॿध, इहो जेको उज़ुर थो वठे, मूंखे इन में शक आहे। इरफान बलोच अॼु आयो हो, चाचे जो उज़र ते आयो, हुन ॿधो हुनखे। अॼु आयो मुंहिंजे चाचे जो उज़र ते एसपी साहब, चई डॉक्टर साहब उहो ई कातिल निकितो, उहो ई कातिल निकितो। रुगो दुनिया दौलत ऐं ॿनीअ जे करे। चई त अॻियां 2 भाइर बि न पाण मारिया आहिनि, हे 3 भाउ मारियो अथई। पैसो बुरी भला आहे, लानत हुजे अहिड़ी दुनिया ते जो माण्हू वहशी ऐं दरिंदो ऐं कुतो ऐं सुअर थी वञे। हे यार पाण ते माननि वारा विड़ी पिया। हो चेस बाबा तूं 3 वठ दिरहम, अची मां न वठंदुसि, अधो अधु, 4 तूं खण 4 मां। चई मुंहिंजूं मानियूं 5 मां न ॾींदुसि। चऊं फैसलो? चई फैसलो कंहिं वटि? हज़रत अली साईं वटि। आया हज़रत अली साईं वटि। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। अब ॾियो हाल अहवाल। चई पाण में यार हूं पैसनि ते विड़ी पिया। कि अलाह ख़ैर कंदो, हाल अहवाल ॾियो। हाल अहवाल ॿुधायो। हज़रत अली साईं सॼो हाल अहवाल ॿुधो, हिन मारे तकजि। हज़रत अली साईं हाल अहवाल ॿुधण खां पोइ उन हमराह खे चयो जंहिंजूं 3 मानियूं। हज़रत अली साईं उनखे चयो ते तुंहिंजो दोस्त तोखे रज़ा ख़ुशीअ सां 3 दिरहम ॾे थो, वठेसि, चङा थी। चई न मां न वठंदुमि। हज़रत अली साईं चयुसि बाबा पंहिंजे दिलि जे ख़ुशीअ सां तोखे 3 दिरहम ॾे थो, चङा थी, वठेसि। चई मां न वठंदोमांसि। वरी 3 दफ़ो हज़रत अली साईं चयुसि बाबा चङो थी, तोखे पंहिंजे ख़ुशीअ सां 3 दिरहम ॾे थो, दिलि जे रज़ा सां, वठेसि। जी न मूंखे इंसाफ़ खपे। हज़रत अली साईं चयुसि इंसाफ़ में कसु लॻंदई। चई छो कसु लॻंदी? चई चवां थो न कसु लॻंदई। चई ठीकु आहे इंसाफ़ कर, कसु लॻे त लॻे। घणा पैसा मूंखे मिलंदा इंसाफ़ में? हज़रत अली साईं चयो जेकॾहिं इंसाफ़ जी ॻाल्हि थो करे त इन्हनि 8 दिरहमनि मां 7 इनखे मिलंदा, 1 तोखे मिलंदो। चई साईं वाह जो इंसाफ़ आहे। हज़रत अली साईं चयुसि अलाह जो इंसाफ़ आहे। चई मूंखे ॻाल्हि सम्झाए, रुगो मुंहिंजे खोपड़ीअ में ॻाल्हि वेहे, पोइ ठीकु आहे मां 1 ई वठंदुसि, पर मूंखे सम्झाए। हज़रत अली साईं चयुसि हा सम्झायां थो। ठीकु आहे तुंहिंजो सवाल, मां तोखे सम्झायां। की सम्झाएसि?
हिन खे 7 मिलंदा, मूंखे 1 मिलंदो। हे इंसाफ़ आहे। हज़रत अली साईं हुनखे चयो त हिन जूं 5 मानियूं हुयूं? जी हा साईं। तूं जूं 3 हुयूं? जी हा साईं। खाइण वारा कुल 3 ॼणा हो? हिकु हे, हिकु तूं, हिकु मुसाफ़िर? जी हा साईं। 3 टिनी गॾिजी खाधी? साईं बिल्कुलु। घणे क़दुरु हिकु जेतिरी खाधव? जी हा तक़रीबन हिकु जेतिरी खाधीसीं, मज़े मज़े सां खाधीसीं, तक़रीबन हिकु जेतिरी खाधीसीं। अच्छा, पोइ उन माण्हूअ 8 दिरहम ॾिना? जी हा साईं। हज़रत अली साईं उन अमरा खे चयो त चूंकि खाइण वारा तव्हां 3 ॼणा हो, इन जे करे मुंहिंजी दिलि थी चए त मां हिक हिक मानीअ जा 3 टुकर कयां। चईसीं भली कयो। चई हिन जूं मानियूं 5 हूं न? जी हा साईं। चई हिक हिक मानी जा 3 टुकर था कयूं त 5 मानियुनि जा टुकर घणा थींदा? चईसीं 5 × 15। चयो ठीकु आहे। चईसीं बिल्कुलु ठीकु आहे। चई तुंहिंजूं मानियूं घणियूं? चईसीं मुंहिंजूं 3। चई इन्हनि मूं बि हिक हिक जा 3 टुकर था कयूं, 3 मानियुनि जा टुकर घणा थींदा? चईसीं 3 × 9। चयो ठीकु आहे। चई बिल्कुलु ठीकु आहे। चई 15 टुकर थिया हिन जा, 9 टुकर थिया तुंहिंजा, हे कुल घणा थिया? चईसीं 24। चयो ठीकु आहे। चईसीं बिल्कुलु ठीकु आहे। खाइण वारा घणा हो? चईसीं 3। चई लॻे थो त हर हिकु 8 टुकर खाधा, तॾहिं 24 टुकर पूरा थींदा न। हे 5 मानियूं, हे 3 मानियूं, 5 मानियुनि जा टुकर 15, 3 जा टुकर 9, कुल थिया 24। खाइण वारा 3। हज़रत अली साईं तो चएसि लॻे थो त हिक हिक ॼणे 8 टुकर खाधा, तॾहिं मानियूं पूरियूं थींदियूं। चईसीं बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ। चई पोइ महसूस थियो, मालूम थियो, साबित थियो, हिन जूं मानियूं 5, टुकरा 15, इन्हनि 15 टुकरनि मां 8 हिन मालिक पाण खाधा ऐं 7 टुकर महिमान खाधा। तुंहिंजूं मानियूं 3, टुकर 9, लॻे थो त 9 तूं खाधा, हिकिड़ो टुकड़ो हुन खाधो। हुन पैसा ॾिना 8 दिरहम, इंसाफ़ तो चए 7 दिरहम हिन जा, 1 दिरहम तुंहिंजो। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां। इहो मुंहिंजो मुर्शिद अली। आवाज़ो नथो अचे। हज़रत अबू बकर साईं, हज़रत उमर साईं ऐं हज़रत अली साईं वञनि पिया। तो जलसे जो उनवान आहे मुंहिंजो मुर्शिद अली। इन जे करे मां पंहिंजे मुर्शिद अली जा 2 वाक़िया ॿुधायां थो। अल्लाह अकबर। हज़रत अबू बकर साईं, हज़रत उमर साईं ऐं हज़रत अली साईं गॾु वञनि पिया। मारे तक जाए, हेॾां हज़रत अबू बकर हो, हेॾां हज़रत उमर हो, विच ते हज़रत अली हो। तवज्जो आहे तुंहिंजो? गॾु वञनि पिया, हेॾां हज़रत अबू बकर हो, हेॾां हज़रत उमर हो, विच ते हज़रत अली हो। हज़रत अली जो कद नंढो हो, हज़रत अली साईं जो कद नंढो हो, हज़रत अबू बकर जो कद बि वॾो हो ऐं हज़रत उमर जो कद बि वॾो हो। हिते के मौलवी साहब वेठा आहिनि, के तालिब मदरसनि जा, उहे मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदा, तकड़ में तव्हां न सम्झंदो। कहिड़ी ॻाल्हि? ईअं हलंदे हलंदे हज़रत उमर साईं हज़रत अली साईं खे चयो त अली तूं असां ॿिन्ही जे विच में ईअं थो लॻे यार हा न पाण में। हज़रत उमर साईं चयो हज़रत अली साईं खे त अली तूं असां ॿिन्ही जे विच में ईअं थो लॻे जीअं ल ना जे विच में नून हूंदो आहे। ल ना अरबी जो लफ़्ज़ आहे, माना असां जे लाइ। ल ना माना असां जे लाइ। हज़रत उमर चयो हज़रत अली खे अली तूं असां ॿिन्ही जे विच में ईअं थो लॻे जीअं लना जे विच में नून हूंदो आहे। लाम बि मथे हूंदो, अलिफ बि मथे हूंदो, नून हेठि हूंदो, छो त कदु नंढो हज़रत अली साईं जो। हज़रत अली मुर्कियो। जी उमर सही थो चए, पर ॻाल्हि ॿुध, लना मां जेकॾहिं नून निकिरी वञे त पोइ ला बचंदो। ला माना कुझु न, ला माना कुझु न, ये अरबी जा लफ़्ज़ आहिनि। लना माना असांजे लाइ, ला माना कुझु न, ला माना न कुझु बि न।
हज़रत उमर साईं चो हज़रत अली साईं खे, अली तू असां ॿिन्ही जे विच में ईअं थो लॻे जीअं लना जे विच में नून हूंदो आहे, लाम बि मथे अलिफ बि मथे नून हेठि। हज़रत अली साईं चो उमर सच थो चए, पर ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं लना मां नून निकिरी वञे त पोइ ला बचंदो, माना कुझु कोन, मां छॾे वञा त तव्हां कुझु कोन। इहा यारनि जी यारी आहे ऐं हिननि जा जवाब ॿुध। अजीब फैसला मुझे मुर्शिद अली जा, अजीब जवाब मुझे, लतीफा भी जबरदस्त। हिकिड़ो हमरा आयो हज़रत अली साईं खे चई निकाह छा आहे साईं, निकाह छा आहे, शादी छा आहे, शादी छा आहे, निकाह छा आहे। हज़रत अली साईं चुस लुज़ूम महरिन, ॾोकड़ ॾियणा पवंदई, मुफ़्त में शादी कोन थींदी। जी साईं सुम माज़ा, ठीकु आहे, महर ॾिनुमि मां, इहे पोइ छा थींदो। हज़रत अली साईं फरमायो सुरूर शहरिन, महीने जो मज़ो, हे लतीफ़ो आहे महीने। जी साईं सुम माज़ा, पोइ छा थींदो। हज़रत अली साईं फरमायो गुमूम दहरिन, पोइ हीअं करे वेठो हूंदे, जॾहिं फरमाइशूं ईंदियूं कपिड़नि जा हेतिरा जोड़ा खपनि, हे सामान बि खपे, पोइ जी साईं सुम माज़ा, पोइ छा थींदो। हज़रत अली साईं फरमायो कुसूर ज़हरिन, पुठी चिबी थी वेंदई। जी साईं सुम माज़ा, साईं पोइ छा थींदो। हज़रत अली साईं फरमायो नुज़ूल क़ब्रिन, पोइ क़ब्र में वेंदे ॿियो छा थींदो। हज़रत अली जा जवाब ॾाढा मज़ेदार। हज़रत उमर साईं जो ज़मानो, हिकिड़ी औरत आई, उन हज़रत उमर साईं खे चयो साईं मुंहिंजो मुड़ुसु सफ़र ते वियो, वापार ते वियो, 6 संगती उन जा उन सां गॾु हा, 2-3 महीना सफ़र ते हा, हाणे उहो 6 ॼणा मोटी आया आहिनि, मां वारो मुड़ुसु न आयो आहे, मूंखे शक आहे त इन्हनि मुंहिंजे मुड़ुस खे क़तल कयो, छो त मुंहिंजो मुड़ुसु होशियार हो, चालाक हो, पैसा बि जाम हुअसि, मूंखे शक आहे त मुंहिंजे मुड़ुस खे इन्हनि क़तल कयो। अञा इहा ॻाल्हि हले पई, दाह माई ॾे पई, त हज़रत अली साईं बि अची वियो। हज़रत उमर साईं जॾहिं हज़रत अली साईं खे ॾिठो त हज़रत अली साईं खे फरमाई अली हे मसइलो त हल कर, मुंहिंजी जान त छॾाए। चईं ठीकु आहे, हथ कढूं था, भाई को हाल अहवाल पुछे। उन्हनि 6 माण्हुनि खे घुराई मस्जिद नबवी में, 6 खे मस्जिद जे थंभनि सां जुदा जुदा ॿधई, हिकिड़े खे हिते ॿधई, हिकिड़े खे हिते, हिकिड़े खे हुते, हिकिड़े मस्जिद में थंभा आहिनि मस्जिद नबवी में, 6 खे अलॻि अलॻि थंभनि सां ॿधई, ॿधिजी विया, सभु सुक थी विया। हाणे आयो हिकिड़े वटि, चई ॾे हाल अहवाल, काॾे वियो न माई जो मुड़ुसु, मूंखे का ख़बर कान्हे, वो पाण में कसम खणी आया त बासणो न आहे। जी सची ॿुधाए। जी हलियो असां सां गॾु, द्वार हो, दोस्त हो, मोटियो न, असां सां गॾु न मोटियो, असां मोटी आयासीं, अलाए काॾे हले वियो। हज़रत अली साईं चयो फज़ीलत सिख, मस्जिद में आहे, कूड़ न ॻाल्हाए। चई मूंखे का ख़बर न आहे। जॾहिं हुन 2-3 दफ़ा चयो मूंखे का ख़बर न आहे, हेॾे महिल तक त साईं हज़रत अली साईं ईअं जज़्बात में अची नारो हयो अल्लाहु अकबर, ईअं जज़्बात में, ईअं मस्जिद ईअं पराड़ा थी विया मस्जिद में, अल्लाहु अकबर, ईअं जो जज़्बात में हज़रत अली साईं नारो हयो, तो जेके ॿिया ॿधा पिया न, उन्हनि सम्झो त बासे वियो, मारे छॾियईं, बासे वियो। हज़रत अली जो नारो हयो हेॾो, माना बासे वियो। आयो ॿिए वटि, ॾे हाल अहवाल, काॾे वियो माई जो मुड़ुसु, सम्झी त विया आहियो। चई मां सम्झी त वियो आहियां, पर पंहिंजे ज़बान सां ॿुधाए। चई साईं असां क़तल कयोसीं। वरी आयो 3 वटि, ॿुधाए। चई साईं तव्हां सम्झी विया आहियो। चई मां सम्झो यार, तूं पंहिंजी ज़बान सां ॿुधाए छा थियो। चई साईं असां क़तल कयो अथसीं। वरी 4 वटि आयो, 5 वटि आयो, 6 वटि आयो, सभिनी बासियो, सभिनी खे छोड़े। चई हिननि 6 खे क़तल कयो, हे 6 ई कातिल आहिनि। त हुन पहिरें चयो साईं मां त कोन बासियो अथमि,
बासियो तो हिनन आ मांखे छो था मारायो ख़बर अथव सोने अली छा चयो हिनन खे मारायां थो इन्हनि जे इकरार ते तोखे मारायां थो हिननि जी गवाही ते 5 शाहिद मस्जिद में बीठा थी इहो मुंहिंजो मुर्शिद अली ॾाढियां चओ सुभान अल्लाह इहो इल्म या दानाई या समझ या हिकमत बिनी जहाननि जे सरदार छा फरमायो इत्तक़ि बसीरतल मोमिन फइन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह बिनी जहाननि जे सरदार फरमायो मोमिन जे बसीरत खां डिगदा कयो छो त मोमिन अल्लाह जे नूर सां ॾिसंदो हिकिड़े हमरा जूं 2 ज़ालूं कुदरत अल्लाह जी रात जो साॻे घर में ॿिन्ही खे ॿार ॼावा हिकिड़ीअ खे पुटु ॼायो ॿीअ खे धीउ ॼाई दाई आई रात जो पाड़े में वो हमरा पाण हुयो कोन बस ॿार ॼमिया दाई हली वई जंहिंखे धीअ ॼाई उन जो त पुट वारी जो हाणे वधीक क़दुरु थींदो धीअ वारी जो क़दुरु कोन थींदो जहालत जो ज़मानो सो सुबुह थियो चई त पुट मुंहिंजो आहे हुन चयो त पुट मुंहिंजो आहे हुन चयो पुट मुंहिंजो आहे हीअ धीअ तुंहिंजी आहे हुन धीअ तुंहिंजी आहे जहिड़ो तूं जॾहिं आयो माइन जो मुड़ुसु ॾियो हाल अहवाल हुन चयो त पुट मुंहिंजो आहे हुन जो पुट मुंहिंजो आहे हाणे कीअं ख़बर पए त पुट कंहिंजो आहे आया हज़रत अली साईं वटि साईं तव्हां को रस्तो कढी ॾियो हूअ थी चए त पुट मुंहिंजो आहे हूअ थी चए पुट मुंहिंजो आहे ख़बर अथव हज़रत अली साईं छा फरमायो सम्झो त 2 कोप ॾिनई 2 गिलास ॾिनई 2 बर्तन 2 थांव ॾिनई हिक जेतिरा बिल्कुलु चई इन्हनि माइनि जे पिस्ताननि मां खीर ॾुही चो उन ज़माने में लेबाटियूं बेबाटियूं कोन हुयूं ॻाल्हि सम्झो था खीर 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 ॾुही आया ॿिन्ही जो वज़न करायई हिकिड़ो खीर हल्को हो ॿियो खीर गौरो हो चई जेको खीर गोरो आहे पुट इन माईअ जो आहे जंहिंजो खीर हल्को आहे धीअ इन जी आहे उन ज़माने में काई लेबोरेटरी कान आई अॼु जदीद साइंस इन खे प्रूफ कयो आहे त जंहिं माईअ खे पुट ॼमंदो आहे उन जो खीर घाटो बि वधीक हूंदो आहे गोरो बि वधीक हूंदो आहे ऐं जंहिंखे न्याणी ॼमंदी आहे उन जो खीर जेको आहे उहो हल्को बि हूंदो आहे ऐं छिटो बि हूंदो आहे इहा ज़हानत आहे मुंहिंजे अलीअ जी सुभान अल्लाह में सुस्ती छो आहे हुज़ूर जा शागिर्द इहे आहिनि अल्लाहु अकबर हुज़ूर जा शागिर्द इहे आहिनि हिकिड़ो माण्हू आयो हज़रत अली सिंह कचहरी में वेठो भारी कचहरी चई अली ॻाल्हि ॿुध माण्हू तुंहिंजी ॾाढी तारीफ़ था कनि तोखे वॾो इल्मु आहे उहो अंग ॿुधाए जो 2 खां वठी 9 ताईं जंहिं बि अंग सां वंड कयूंसि पाछी न बचे उहो अंग ॿुधाए जो उनखे 2 खां वठी 9 ताईं जंहिं बि अंग सां वंड कयूं न पाछी न बचे यार मां चुम तो को गौरो सवाल कंदे वाराणो सवाल क्यों थी अली को सवाल कर त ठाहू को करना जी बस तू ॿुधायो अंग कहिड़ो हज़रत अली साईं चुस महीने में ॾींहं आहिनि तक़रीबन 30 चई हा साईं चई हफ़्ते में ॾींहं आहिनि 7 चई ठीकु आहे चई 30 खे 7 सां ज़रब कर चई साईं 210 चई हाणे महीनो बि अची वियो ॾींहं बि अची विया चई अची विया चई साल में महीना घणा चई 12 हज़रत अली साईं चुस 210 खे 12 सां ज़रब कर घणो थींदो सभु इंजीनियर वेठा आहियो मां गुरु कॉपी करे पास थिया आहियो ॿुधायो 2520 घणो थींदो 2520 घणो थींदो 2520 हज़रत अली साईं चुस इहो अंग थी 2 खां वठी 9 ताईं जंहिं बि अंग सां वंड कंदेसि न पाछी कुझु न बचे अल्लाह साईं केॾो इल्मु ॾिनो हो इन जवान खे ऐं केॾी सम्झ अल्लाह ताला ॾिनी इन जवान खे ऐं हुज़ूर खे केॾो प्यारो हो मां सॼो हिजरत जो वाक़ियो पंहिंजी जॻह ते रखी छॾियो छो त मुंहिंजो उनवान उहो न हो अॼु
साईं जन 27 ते निकिता। 3 रातियूं साईं जन रहिया गार में। पहिरीं रबियुल अव्वल ते निकिता गार मां। 12 रबियुल अव्वल ते पहुता कुबा में। 12 ॾींहं इहे ऐं 3 ॾींहं हो घणा थिया? 15 ॾींहं। साईं जन कुबा पहुता। साईं जन कुबा में हज़रत अली जो इंतजार कियो, छो त हज़रत अली सां वाइदो करे आया हा त जेसि ताईं तूं न ईंदे मां मदीने न वेंदुसि। मदीने जा माण्हू अचनि पिया, असीं हलूं मदीने। हलो, फरमायूं हलूं था, पर मूंखे कंहिंजो इंतजार आहे। 3 ॾींहं गुज़री विया। साईं जन ईअं परेशान परेशान पिया नज़रनि। मदीने जे माण्हुनि चयो, साईं कंहिंजो इंतजार आहे? फरमायूं मूंखे अलीअ जो इंतजार आहे। ॾाढा चवनि सुभान अल्लाह। ऐं सही रिवायतुनि सां अचे थो त जॾहिं कुबा में 3 ॾींहं गुज़री वञण जे बावजूद हज़रत अली न आयो, हुज़ूर संजन फरमायो, मारे तक त सही, हुज़ूर संजन फरमायो, ए मुंहिंजा अल्लाह, मूंखे उन वक़्त ताईं पाण ॾे न घुराए जाए जेसि ताईं मां अलीअ खे न ॾिसां। सुभान अल्लाह में सुस्ती आहे। को बच्चो पंहिंजे अबे अम्मा खे चई वञे त बाबा मां वञा थो, वार आहे, मां 4 बजे ताईं अची वेंदुसि इंशाअल्लाह। 4 बजे बि न अचे, 5 बजे बि न अचे, 6 बजे बि न अचे, 7 बजे बि न अचे, अबे अम्मा खे गिणती थींदी या न थींदी? जी हा, चूंकि मुंहिंजे मुर्शिद अलीअ खे पालियो मिठड़े मोहम्मद हो, गिणती त थींदी। अल्लाह अकबर। ऐं तव्हांखे ख़बर आहे मदीने में हुज़ूर संजन मुवाख़ाते मदीना क़ाइम कई। हिकिड़ो हिजरत करे अचण वारो मुहाजिर, ॿिया मदीने जा माण्हू जिन खे अंसार कोठबो आहे, साईं जन हिक मुहाजिर खे हिक अंसार जो भाउ बणायो। हिन खे हुन जो, हिन खे हुन जो, हिन खे हुन जो। हे मुहाजिर, हे तुंहिंजो भाउ आहे, हे तुंहिंजो भाउ आहे। असां मुहाजिरनि जा मुखालिफ़ न आहियूं। कराची में जेको गंद शुरू थी वियो, असां अल्ताफ जे सियासत जा मुखालिफ़ हो, लेकिन जो ॻाल्हियूं उबतियूं सुबतियूं आहिनि। अल्ताफ हिकड़ी तकरीर कई त असां इस्लाम जे लाइ, क़ुरान जे लाइ, दीन जे लाइ सभु कुझु कयोसीं, हिजरत कईसीं। जेकॾहिं तव्हां क़ुरान जे लाइ, दीन जे लाइ, इस्लाम जे लाइ हिजरत कई ऐं तव्हां मुहाजिर थियो त पोइ उन्हनि मुहाजिरनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारियो जीअं मदीने में मके जे मुहाजिरनि ज़िंदगी गुज़ारी। कॾहिं बि मुहाजिरनि मिठड़े मोहम्मद करीम खां इहो मुतालबो न कयो त हाणे सुबुह असांखे जुदा करे ॾे। इहो मुतालबो उन ज़माने में कोन हो। ऐं हाणे हो चवनि था त असां सुबुह जुदा कंदासीं। जेकॾहिं कराची कटिजी वई त सिंध वटि बचंदो छा? मां बरमला चवण थो चाहियां, हर जगह ते चयो अथमि, कराची सिंध जी सिसी आहे, कराची सिंध जी मुंडी आहे, कराची सिंध जो अणटुट हिस्सो आहे। जेको सिंध खे टुकड़नि करण जी कोशिश कंदो, असां उन्हनि जा टुकड़ा कंदासीं। अल्लाह जे हुक्म सां असां सिंध खे बाबुल इस्लाम बणाईंदासीं। आहे कोई इंशाअल्लाह चवण वारो? बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां। सब माण्हू इंगेज थी विया। हज़रत अली साईं खे ख़बर पई त साईं जन हिते मुआखाते मदीना क़ाइम कई। हिकिड़ो मुहाजिर, हिकिड़ो अंसार पाण में भाउ बणायूं, तुंहिंजो ख्याल कर तूं। हज़रत अली साईं पुछा कई त मुंहिंजे लाइ बि साईं को छॾियो आहे? ख़बर पयसि त न। हज़रत अली साईं खे ॾाढो ॾुख थियो त मां बि त सभु कुझु छॾे आयुसि, मूंखे बि को भाउ साईं जन करे ॾियनि हा त को मुंहिंजो बि मसइलो हल थी वञे हा। ईअं ग़म जे सूरत में, ग़म जी कैफ़ियत में हज़रत अली साईं आयो हुज़ूर साईं जी ख़िदमत में। साईं जन फरमायो, अली तूं ग़मगीन छो थो लॻे? चई साईं तव्हां हुनखे हुनजो भाउ बणायो, हुनखे हुनजो भाउ बणायो, मां बि त क़िबला सभु कुझु छॾे आयुसि, मुंहिंजे लाइ बि को बचायो हा। ख़बर अथव जॾहिं हज़रत अलीअ ईअं चयो त मिठड़े मोहम्मद करीम छा चयो? हुज़ूर फरमायो, अली मां तोखे विसारियो नाहे, ॻणती न कर, अंत अख़ी फ़ी दुनिया वल आख़िरा।
हिन खे मां हुनजो भाउ कयो अथमि, हिन खे हुनजो। तुंहिंजो भाउ दुनिया ऐं आख़िरत में मां मोहम्मद मीर हुयुसि। मुआमिलात जे हवाले सां हज़रत अली जी शादी भी मजेदार नमूने थी। हज़रत अली साईं हुजूर संजन जी ख़िदमत में अर्ज़ कयो, साईं मां सभु कुझु छॾे आयो आहियां, का शइ मूं वटि कोन्हे, सॼी ज़िंदगी तव्हांजे क़दमनि में रहणु चाहियां थो। हुजूर फरमायो, घबराए न, अहलन व सहलन मरहबा। हुजूर साईं छा चयो? अहलन व सहलन मरहबा। हाणे जॾहिं मौलवी सां मिलंदो आहे न, पोइ ईअं चवंदो आहे अहलन सहलन मरहबा, पर इहे लफ़्ज़ शुरू कॾहिं कोन थिया, उन ॾींहं खां शुरू थिया। सब खां पहिरियों इहे लफ़्ज़ हुजूर साईं हज़रत अली खे चया। इन जी फिलासफ़ी बि सम्झ। जॾहिं हज़रत अली चयो कि भला मां सभु कुझु छॾे आयो आहियां, हाणे मूं वटि कुझु कोन्हे, सॼी ज़िंदगी तव्हांजे क़दमनि में गुज़ारणु चाहियां थो, हुजूर फरमायो जनाबे अली खे अहलन व सहलन मरहबा। अहलन व सहलन मरहबा जी आम माना छा आहे? भली करे आया, खुश आमदीद, पखैर रागले, जी आयानू, मोस्ट वेलकम। अहलन व सहलन मरहबा जो आम तर्जुमो इहो आहे। पर हुजूर जेके लफ़्ज़ चया हज़रत अली खे, जो पस मंज़र छा हो? मारे ख्याल त कर। हुजूर फरमायो अहलन। अली गणती न कर, तूं पंहिंजे अहल में आयो आहे, माना पंहिंजे घर आयो आहे। इन जो ॿियो मतिलब, अली गणती न कर, मां मोहम्मद तुंहिंजे घर खे आबाद कंदुसि। मां पंहिंजी नियाणी तोखे थो ॾियां, जेका मुंहिंजी सभ खां आख़िरी नियाणी। जॾहिं हुजूर साईं ईअं चयो त हज़रत अली साईं खे तकिन पिया त जेकॾहिं साईं मां खे रिश्तो था ॾियनि, मां वटि त कुझु कोन्हे, मां इंतज़ाम कीअं कंदुसि? छो त हिन ज़माने में शादी माना भींग। हालांकि इस्लाम में सभ खां सवलो हुकम शादी आहे, तव्हां महांगो करे छॾियो आहे। हुजूर फरमायो सहलन। अहलन खां पोइ हुजूर छा फरमायो? सहलन। अली परेशान न थी, मां मोहम्मद करीम तोसांखे ॾुखिया शर्त न कंदुसि, तोसां आसानी कंदुसि, तोसां आसानी कंदुसि। हज़रत अली साईं थके थो, साईं फरमायो मरहबा। अली इन शादीअ जी पहिरीं मुबारक बि मां मोहम्मद ॾियां थो। उन खां पोइ साईं फरमायो अली अथी छा? चई साईं ॿियो त कुझु कोन्हे, घोड़ो आहे जंहिं ते चढ़ी आयो आहे, घोड़ो साणा जिहाद जो घोड़ो। फरमायो इहो हुजणु खपे, इहो न आहे खपाइणो। ॿियो छा थी? चई साईं तरार, जंहिंसां काफ़रनि जे मुंडनि जो लाबारो कंदो आहे। फरमायो इहा बि ज़रूरी आहे, इहा बि न आहे विकिणी। ॿियो कुझु? चई साईं ज़िरह आहे, ज़िरह। अॻे दू बदू मुक़ाबिलो थींदो आहे न, हाणे त दॿलनि में वेही मुक़ाबिलो था कनि, दॿनि में वेही कंप्यूटर ते। हिननि खे यहूदियुनि खे चओ त संसदो अचनि त असां ॾींहं जा तारा ॾेखारियूं। हे जो संसदो मुक़ाबिलो कनि, हिकु बि जेकॾहिं बची वञे त पोइ मयार ॾिजो। बटण थो हले। अल्लाह अकबर। हज़रत अली साईं फरमायो टी शइ मां वटि ज़िरह आहे। फरमायो ज़िरह पाइबी आहे त दुश्मन जो वार थिए त रुकिजी वञे, लोह जी ज़िरह थींदी आहे, ये माण्हू बची वञे। हुजूर फरमायो तूं त अल्लाह जो शेर आहे, तोखे ज़िरह जी कहिड़ी ज़रूरत आहे? वञी आहे ज़िरह विकिणी अचो, घटि में घटि फातिमा जे लाइ हक़ महर त खणी अचो न, एतिरो त कर न घटि में घटि। हाज़ुर साईं निकितो ज़िरह खणी, अवाए विकिणंदो को वठंदो। अचानक हज़रत उस्मान साईं अची वियो। अली घणे थो विकिणे? हज़रत अली साईं चयो 400 दिरहम। इहो वॾी क़ीमत आहे, पर ज़िरह बि त मुंहिंजे मुर्शिद अलीअ जी ही। हिते लेडी डायना जो फोटो बि अलाए घणे में थो खपजे, त हज़रत अली जी ज़िरह जो बि त कुझु अघु हुजणु खपे। हज़रत अली साईं फरमायो 400 दिरहम। हज़रत उस्मान साईं 400 दिरहम ॾिना। हज़रत अलीअ पंहिंजी ज़िरह ॾिनी, सौदो थी वियो, पैसा मिली विया। पोइ हज़रत उस्मान पुछेसि थो अली विकिणे छो थो? चई हुजूर साईं जन मूंखे परणाइनि था, बीबी फातिमा जो संग मूंखे था ॾियनि। मां पुछूं तो वटि छा आहे? मां चयुमि साईं घोड़ो आहे। फरमायो इहो बि न खपाए। ॿियो मां चयुमि तलवार आहे। साईं फरमायो इहा बि न खपाए।
टियों माचूं त साईं ज़िर हा, साईं फरमायो ज़िर कपाए छॾ, हक़ महर जा पैसा खणी अच, मुंहिंजी फातिमा जे लाइ हक़ महर तो ॾे घटि में घटि, सो इन जे करे खपायमि। त हज़रत उस्मान चएसि थो पैसा तोखे आया, ज़िर पंहिंजी खण। कि ईअं छो? हज़रत उस्मान थो चए दिलि थी चवे त अम्मा फातिमा जो हक़ महर मां उस्मान जे पैसनि मां हुजे। हज़रत अली से मोटियो, हिकु हथ में ज़िर अथसि, ॿिए हथ में 400 दिरहम अथसि। साईं जन फरमायो छा थियो? साईं विकिणी आयुमि 400 में। ज़िर त हथ में थी। हज़रत अली साईं किस्सो ॿुधायो, साईं जन मुरकिया ऐं हज़रत उस्मान खे वॾियूं दुआऊं ॾिनऊं। ऐं तव्हांखे ख़बर हुजणु खपे त हज़रत अली जो निकाह ॿिन्ही जहाननि जे सरदार पढ़ायो। अम्मा फातिमा साइण जे हक़ महर जा पैसा हज़रत उस्मान ॾिना ऐं हज़रत अली जे निकाह जो हिकिड़ो शाहिद हज़रत अबू बकर, ॿियो शाहिद हज़रत उमर। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। ये ॿ टे ॻाल्हियूं हज़रत अली जे याद में अर्ज़ कयूं थम ताकि तव्हांखे ख़बर पए त हज़रत अली खे अल्लाह ताला केॾी सम्झ, केॾो इल्म, केॾी हिकमत, केॾी ऊन्हाई नसीब कई ही। जीअं हज़रत अबू बकर असांजो मुर्शिद आहे न, जीअं हज़रत उमर असांजो मुर्शिद आहे न, जीअं हज़रत उस्मान असांजो मुर्शिद आहे न, मांखे परवरदिगार जो कसम हज़रत अली, हज़रत हसन, हज़रत हुसैन भी ईअं असांजा मुर्शिद आहिनि। जीअं हज़रत अबू बकर, हज़रत उमर ऐं हज़रत उस्मान जे मुहब्बत खां सवा असांजो ईमान मुकम्मल नथो थी सघे, तीअं जनाबे अली, जनाबे हसन ऐं जनाबे हुसैन जे मुहब्बत खां सवा भी असांजो ईमान मुकम्मल नथो थी सघे। असांजे मेहनतुनि जो ख़ुलासो इहो आहे त अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ थिए। इन्हनि ड्रामनि खां बचो जेके रोज़ रोज़ ड्रामा था कनि, बचो इन्हनि खां। 2-3 ॾींहं में मलाला जो ड्रामो थियो, सभिनी जे वात ते मलाला 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 निभागी चोरी, सभु छिता थी पिया, ज़रदारी रोए पियो, नाहक थी वियो। डॉटर ऑफ पाकिस्तान, डॉटर ऑफ पाकिस्तान, डॉटर ऑफ पाकिस्तान। मां मलाला यूसुफ ज़ई खे डॉटर ऑफ पाकिस्तान नथो मञा, मां चवां थो अगर डॉटर ऑफ पाकिस्तान आहे त डॉक्टर आफिया सिद्दीकी आहे। डॉटर ऑफ पाकिस्तान माना पाकिस्तान जी न्याणी, डॉटर ऑफ पाकिस्तान माना पाकिस्तान जी न्याणी। मां मलाला यूसुफ ज़ई खे पाकिस्तान जी न्याणी नथो मञा, मां चवां थो त पाकिस्तान जी न्याणी आहे त डॉक्टर आफिया सिद्दीकी आहे। छो? डॉक्टरीअ में सब खां वॾी डिग्री डॉक्टर आफिया सिद्दीकी वरती। पाकिस्तान जे मर्दनि वटि बि उहे डिग्रियूं कोन्हनि। डॉक्टरीअ में जेका डिग्री डॉक्टर आफिया सिद्दीकी वरती, अमेरिका में पढ़ी, आहे पाकिस्तानी, अमेरिका में पढ़ी, कुरान जे 30 सिपारनि जी हाफ़िज़ियाणी आहे। जेतिरो वक़्तु अमेरिका में पढ़ी, हिन जूं अखियूं बि कंहिं कोन ॾिठियूं हूंदियूं, मुकम्मल पर्दे में रही। उनखे कूड़नि इल्ज़ामनि में फासायूं। ॾो उनजो असुली कहिड़ो आहे तव्हांखे ॿुधायां? अफ़गानिस्तान जी जॾहिं जंग हले पई रूस सां मुजाहिदनि जी, उतां जेके ज़ख़्मी थी अचनि पिया, हीअ डॉक्टर आफिया उन्हनि जो मुफ़्त इलाज करे पई। त मुंहिंजा मुस्लमान भाइर आहिनि, असुली ॾोह उनजो इहो आहे। इन ॾोह में उनखे पकड़ायूं, परवेज़ मुशर्रफ उनखे गिरफ़्तार कयो ऐं अमेरिका जे हवाले कयईं, पैसनि ते खपायईं। ऐं उहा न्याणी अमेरिका जे जेलनि में उम्र कैद जी सज़ा भोगे रही आहे। मां इन जे करे चवां थो त पाकिस्तान जी न्याणी आहे त आफिया सिद्दीकी आहे। उन जे हुकुमराननि खे काई ॻणती कान्हे। मलाला जो किस्सो थियो आहे त सभु छिता थी पिया आहिनि। जो मलाला जो वाक़ियो छा हो? या 17 सालनि जी छोरी आहे, उनमें ख़ुसूसियत कहिड़ी आहे जो सभु टपा पिया ॼनि, चमड़ी चङी अथसि।
ता मरो ही मेकअप ते था न चूड़िन तुझो कम लाहे छड़ियो सुर्खी कजल ते बस वात तुझो फाटी वियो सजो जहान विसरी वियो तोखो ब्रेक ही तोखे कोन थी लगे वो मौली साहब वने पियो न साइकिल ते तेज वो साइकिल के ब्रेक कानस लुर लगो पियो वने ओच तो हेडो निकतो ट्रैक्टर हेडो निकती में अगे अचे पई माई हेडो भी मरे पियो वनी माई के हई माई जो मोला दाढ़ी असा ये मां दाढ़ी ब्रेक त काने एना दाढ़ी वारा खोड़ त मता ता कावड़जी वञो ता भला माण्हू मता जी ॻाल्हि नथो कयां ता ज़बरदस्त आहे मलाला यूसुफज़ई जी उमिरि 17 साल 3 साल अॻु में इन जो इंटरव्यू बीबीसी ते नशर थियो छा चयई चयई मां को दाढ़ीअ वारो मर्द ॾिसंदी आहियां न त मूंखे फिरौन यादि ईंदो वरी चयई मां का बुरके वारी माई ॾिसंदी आहियां न त मूंखे पत्थर जो ज़मानो यादि ईंदो आहे पुछऊंसि तोखे सॼे जहान में हिन वक़्तु वधि में वधि वणे केरु थो त हिन छोरीअ चयो हो त अलाह सां सॼे जहान में मूंखे अमेरिका जो कारो सदर ओबामो ॾाढो वणे थो हुन चयो हो त मां बुरके वारी माई थी ॾिसां त मूंखे पत्थर जो ज़मानो यादि थो अचे जखर वारो मांखे का औरत बुरके में नज़र ईंदी आहे त मांखे अम्मा खदीजा अम्मा आयशा अम्मा हफ्सा अम्मा रुकैया अम्मा ज़ैनब अम्मा उम्मे कुलसूम ऐं अम्मा फातिमतु ज़हरा जो हया यादि ईंदो ॾाढा चओ सुभान अल्लाह हुन चयो मां दाढ़ी वारो को मर्द ॾिसंदी हां मांखे फिरौन यादि ईंदो आहे मां थो चवां मांखे को दाढ़ी वारो जवान नज़र ईंदो आहे त मांखे हज़रत अबू बकर हज़रत उमर हज़रत उस्मान हज़रत अली हज़रत तलहो हज़रत ज़ुबैर हज़रत हसन हज़रत हुसैन ऐं काइनात जो सरदार मिठड़ो मोहम्मद यादि ईंदो चई रे सुभान अल्लाह हुन चयो हो तो मूंखे सॼी दुनिया मां वधि में वधि अमेरिका जो कारो सदर ओबामो थो वणे मां थो चवां मांखे सॼी काइनात मां मदीने जो साईं थो वणे कहिड़ा कहिड़ा चओ था त असांखे मदीने जे साईं सां प्यार आहे बुलंद आवाज़ सां सबसे पहले मशीयत के अनवार से हाणे खत्म तो क्या दुआ थो घुरा हाणे पछाड़ी में बेवफाई चंगी न आहे हाणे तुंहिंजी रड़ा आसमान ते वञण खपे थी सके तो ये कबूलियत जी घड़ी हुजे थी सके तो तुंहिंजूं रड़ियूं अॼु रुठल रब खे पहुचाए विझनि थी सके तो इन मोहब्बत जे सदके तोखे पाक मोहम्मद करीम जी शफाअत नसीब थी सबसे पहले मशीयत के अनवार से नक्श रूए मोहम्मद बनाया गया फिर उसी नक्श से लेके ताबानिया बज़ में कौनो मकान को सजाया गया और हश्र का डर मुझे किस लीजे हो ए कासिम मेरा आका है वो मेरा मौला है वो दिल सां त चओ मेरा आका है वो मेरा मौला है वो जिनके कदमों में जन्नत बिछाई गई जिनके कदमों में जन्नत बिछाई गई और जिनके हाथों से कौसर लुटाया गया ए जन्नत तुझ में हूरो कुसूर रहते हैं ए जन्नत तुझ में हूरो कुसूर रहते हैं मैंने माना जरूर रहते हैं लेकिन मेरी दिल का तवाफ कर जन्नत
मेरी दिल का तवाफ कर जन्नत मेरी दिल में हुजूर रहते हैं। चमकता रहे तेरे रोजे का मंजर, सलामत रहे तेरे रोजे की जाली, मुझे भी अता हो वो जज्बे अबूजर, मुझे भी अता हो वो शौके बिलाली। मां जेको चयो इंशाअल्लाह अल्लाह कबूल फरमाए। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इस्लामी डाउनलोडिंग लाए याद रखना फारूकी इस्लामी कैसेट नज़ सिद्दीकी मदरसा शहदादकोट। अगर कहीं भी दोस्त के पोस्ट जरिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ बि राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 0333 758 4871।